असांजे प्यारे प्यारे हाज़रीन के प्यारे प्यारे नाज़रीन के ज़ुहैब चांडियो जे तरफा मुझी टीम जे तरफा आई केटीएन जे तरफा अस्सलामु अलैकुम। केड़ा हाल आइन सभिन जा? खुश लगा पिया आयो? अथा मुखे आवाज अचन घुर्जे। सब ठीक है? खुश है? बार भी खुश आइन? हिन साइड वारा भी खुश आइन? ही बार भी खुश आइन? रोजा हलन पिया, सहरियूं हलन पियूं, इफ्तारियूं हलन पियूं, फ्रूट चाट खाओ था, समोसा खाओ था, पकोड़ा खाओ था। ओके जी, तव्हां खे सां दिल जी गहराइन सां वेलकम कंदासीं हो जमालो जे मंच ते ऐं जेके जेके असांखे पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि हुननि खे बि दिल जी गहराइन सां वेलकम कंदासीं सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो में। ऐं यकीनन तव्हांजा रोज़ा सुठा गुज़री रहिया हूंदा ऐं रमज़ान जे महीने जी ख़बर न पवंदी आहे कीअं रोज़ा गुज़रंदा था वञनि। कल्ह स्टार्ट थिया, अॼु 5 रोज़ा गुज़री बि विया, ख़बर कोन पई। ईअं ई जेको आहे त सहरियूं कंदा रहो, अफ़्तारियूं कंदा रहो, मोहब्बत वंडदा रहो, उन सां गॾोगॾु असांजे शो खे बे एंजॉय कंदा रहो। जैसे कि हमने बात की भाई समोसों की, पकोड़ों की, फ्रूट चाट की, तो हर घर में कुछ न कुछ स्पेशल ठहंदो आहे। हर घर जी काई न काई स्पेशलिटी होंदी आहे। किसी घर में भाई पकोड़े बनते हैं, कई घर में समोसा ठहंदा आहिनि, कंहिंजे घर में चाट ठहंदी आहे, कंहिंजे घर में फ्रूट चाट ठहंदी है, कंहिंजे घर में दही बड़ा ठहंदा आहिनि। त मां अॼु तव्हां खां पुछंदुमि त आपके घर में ऐसी कौन सी चीज है जो डेली इफ्तार के टाइम बनती है? माइक खणींदा, असां हिननि खां पुछंदासीं। ओके जी, अम्मा खे ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, क्या बनता है आपके हमारे यहाँ डेली दही बड़े। दही बड़े बनते हैं और फ्रूट चाट। फ्रूट चाट भी बनती है। पकोड़े कम बनते हैं, आपको पता तबीयत खराब हो जाती है। ओके जी, तो ये कौन बनाता है आपके घर में? मेरे घर में मैं खुद बनाती हूँ, बेटा बनाता है मेरा। आपका बेटा बनाता है? जी। वाह भाई, वो भी मर्दन जे हथ में बड़ी लज्जत होती है। वो सारे घर का काम करता है। अच्छा, वो कहाँ है? कहाँ है? हथ तो मथे करे मुझे भा। नहीं, वो भाई जो बनाते हैं। अच्छा, ये भाई है जो बनाते हैं। माशाल्लाह। ताहिर भाई तव्हां जे हथ जो असां बि कॾहिं ज़रूर ट्राई कंदासीं। दही बड़ा ऐं जेको आहे त फ्रूट चाट। चले जी, हिन साइड खां बि हली पुछंदासीं आपके घर में क्या स्पेशल बनता है इफ्तार के टाइम? जी, केर ॿुधाईंदो? हुन हथ मथे कयो आहे, नंढड़ी खणी वेंदा जल्दी सां। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या नाम है आपका? नबीहा। नबीहा जी, क्या बनता है आपके घर? फ्रूट चाट। फ्रूट चाट बनती है। कौन सी वाली? क्रीम वाली? सादी वाली। आप खुद बनाती हैं या कोई और बनाता है? मम्मा बनाती। मम्मा बनाती हैं। तो फ्रूट चाट तव्हांजे घर में भी ठहंदी आहे? तकरीबन हर घर में फ्रूट चाट ठहंदी आहे। समोसा पकोड़ा कंहिंजे घर ठहंदा आहिनि? अच्छा, हेॾे हथ मथे थियो आहे। राशिद हेॾा माइक खणींदा, भेण खे ॾींदा, भेण सां बि ॻाल्हाईंदासीं। जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, तव्हांजे घर छा ठहंदो आहे मुंहिंजी भेण? समोसा, पकोड़ा। समोसा भी ठहंदा आहिनि, पकोड़ा भी ठहंदा आहिनि, मिर्चनि वारा चटपटा पकोड़ा, आलू जी चिप्स। आलूअ जी चिप्स भी। उहा केर खाईंदो आहे? मुंहिंजी भेण, तव्हां खाईंदा आहियो? अच्छा, सभु खाईंदा आहिनि। ठाहींदो केरु आहे? तव्हांजी भेण ठाहींदी आहे। तव्हांखे कुझु ठाहिण ईंदो आहे? कुझु बि न ईंदो आहे? सिखणु घुरिजे तव्हांखे पंहिंजी भेण खां। हा, ॾिसो अॼुकल्ह मर्द बि ठाहीनि था, त तव्हांखे बि सिखणु घुरिजे। नेक्स्ट टाइम जॾहिं अचो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां बि पंहिंजे हथनि सां जेको आहे त समोसा ऐं पकोड़ा ठाहिया। त हर घर में जेको आहे त रमज़ान में दस्तरख़्वान सजंदा आहिनि ऐं ईअं ई सजंदा रहनि, ईअं ई रोज़ा रखंदा रहो, इफ्तार कंदा रहो, मोहबतूं वंडंदा रहो। ऐं हाणे असां वधंदासीं सेगमेंट जी तरफ़, पर उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु जे असांजे हिन शो में असां सां ताउन कयो आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट होम अप्लायंसेस। उन सां गॾोगॾु तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। उन सां गॾोगॾु सिया ब्यूटी क्रीम। अब हर नजर आप पर डिलिशिया परफ्यूम, फरहत का एक मुनफरिद एहसास डिलिशिया परफ्यूम के साथ। झलक ब्यूटी क्रीम, पिक क्लिक ग्लो। उन सां गॾोगॾु निज़वा ब्यूटी क्रीम, निज़वा अनियन शैम्पू अब ऑर्गेनिक फॉर्मूला के साथ 3 दिन में रिजल्ट गारंटी के साथ। फटाइल फॉर लव वी डू।
असां सां गॾु आहे बर्गनियन शैम्पू असली प्याज की खुशबू के साथ नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का गोल्डन पर्ल कॉस्मेटिक्स उन सां गॾोगॾु सोगो ज़ैपिड बि असां सां तावन कयो आहे बस एक बार मच्छर लाचार स्पंक्स शूज बि असां सां गॾु आहे स्टेप इनटू कॉन्फिडेंस स्पंक्स फुटवेयर where every stride sparks confidence फॉर मी कॉस्मेटिक्स बाकी सब दूसरों के लिए दिस इज फॉर मी अजूबा ब्यूटी क्रीम के साथ साथ है अब जाओ ग्लो से भी आगे टिफल बेबी डायपर्स पाकिस्तान के पहले सर्टिफाइड ISO 9001 डायपर्स वाइड वंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट फन को बूस्ट करो निसा रिमूवल क्रीम इट्स इजी एंड स्मूथ उन सां गॾोगॾु मरहबा गुल बहार हर लम्हा हर बार मरहबा गुल बहार गुल बहार गुल बहार त हिकु दफ़ो असांजे स्पॉन्सर जे लाइ बहुत सारी तालियूं होनी चाहिए तव्हां ॾे ऐं हिन रमजान कुछ लेके आई है मेरे लिए ओके जी कुछ आया है मेरे लिए माशाल्लाह ही मिठो आयो है मुझे अच्छा हितां अची वञो भेण यहाँ पे आ जाए आ जाए आ जाए आ जाए मेरी बहन त हो जमालो में असांखे ही मोहब्बतों में मिलंदियूं आहिनि भेण जेका आहे कुछ खणी आहे अस्सलाम वालेकुम जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुझी भेण जो शुमाइला शुमाइला तो क्या लेके आई है गुलाब जामुन ओ हो रस भरे गुलाब मेरे भी फेवरेट है आपके भी फेवरेट है मेरे भी फेवरेट है सो थैंक यू वेरी मच आई तमाम सां गॾु जेको आहे ता गिफ्ट वेंदो जल्दी से मेरी बहन को दीजिएगा ही झलक झलक ब्यूटी क्रीम जी तमाम सां गिफ्ट वेंदी थैंक यू वेरी मच ही लेकर आए मेरे रस्ता मूंखे खाइणो आहे त भाई हिन रमजान हो जमालो तव्हां जे लाइ वॾा कीमती इनाम खणी आयो आहे असां वटि हिकु न ॿ न टे न पंज गाॾियूं मौजूद आहिनि जेके तव्हां खटे सघो था ये असां वटि निज़वा जी गाॾी आहे असां वटि फॉर्मी कॉस्मेटिक्स जी गाॾी आहे असां वटि गोल्ड सिया गोल्ड ब्यूटी क्रीम जी गाॾी असां वटि तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल जी गाॾी आहे असां वटि गोल्डन पर्ल जी बि गाॾी आहे ये सभु तव्हां खटे सघो था हो जमालो जे मंच तां त देर न कंदासीं असां पंहिंजे फर्स्ट सेगमेंट जी तरफ़ ईंदासीं जेको आहे VLC वारो ऐं हिन में असांखे ॿ पेयर्स घुर्जनि हिकड़ी फैमिली में ब मेंबर्स इंदा वो हस्बैंड वाइफ भी हो सकते हैं वो बहन भाई भी हो सकते हैं एक मेल एक फीमेल ऐं हिन सेगमेंट में असां तव्हांखे ॾींदासीं वॉशिंग मशीन मूंखे जल्दी सां प्ले कार्ड ॾींदा अजूबा ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे अजूबा ब्यूटी क्रीम अब जाओ ग्लो से भी आगे तो भाई कौन कौन आना चाहेगा हाथ ऊपर कीजिएगा हस्बैंड वाइफ या भेण भावर एक मेल एक फीमेल VLC से सेगमेंट्स में खोड़ सारा तमते ध्यान मेरी बहन आपके साथ कौन है मेरी बहन तमा संगत कह रहा है आपके भाई हैं बहन का बेटा आ जाए मेरी बहन तमा अचो ऐं हिन साइड का हिकड़ो असां पेयर सिलेक्ट कंदासीं तमा सां गॾु केरु आहे मुंहिंजी भेण तमा सां गॾु आपके साथ कौन है मेरी बहन नहीं वो बिल्कुल छोटा है आपके साथ कौन है मेरी बहन नहीं एक मेल एक फीमेल आपके साथ कौन है आ जाए अपने हस्बैंड के साथ आ जाए चलें जी त हिनन खे बि असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे अजूबा ब्यूटी क्रीम जे ताउन सां अब जाओ ग्लो से भी आगे ऐं विनर के खुश नसीब के मिलंदी अजूबा ब्यूटी क्रीम जी वॉशिंग मशीन त ॾिसूं था केरु आहे खुश नसीब जंहिंसां वेंदी अजूबा जी वॉशिंग मशीन तां असां पार्टिसिपेंट्स के सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे VLC जल्दी सां सेट कयो त पंहिंजे हिन सेगमेंट खे जल्द खां जल्द स्टार्ट कयूं उन सां गॾोगॾु असां अची वेंदासीं उन्हनि जेके हिन टाइम असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहिया आहिनि अगरि तव्हां बि चाहियो था त असांजे रमज़ान स्पेशल प्रोग्राम में सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो जो हिस्सो थियण चाहियो था त देर न कयो हाणे ई स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे फ्री रजिस्ट्रेशन करायो हिस्सो थी वञो असांजे हिन गेम शो जो ऐं खटे सघो था लातादाद कीमती इनाम त ही गेम रेडी थी चुकी है असां पंहिंजे पार्टिसिपेंट जी तरफ वधंदासीं चले जी पहले इनको डेमो दिखा देते हैं ठीक है अजूबा ब्यूटी क्रीम अब जाओ ग्लो से भी आगे तो भाई आपको क्या करना है
जेके मर्द हजरात आइन असा उन्हनि जी अखियुनि ते पट्टी बधंदासीं, ठीक है? ब्लाइंड फोल्ड तव्हांजी अखियुनि ते हूंदो। जो बहनें होंगी वो उनको गाइड करेंगी और उनको ये क्रीम्स के डिब्बे उठाने हैं, अजूबा ब्यूटी क्रीम्स के डिब्बे, ठीक है? तो हिनन के गाइड करनो है। फराज स्टार्ट। राशिद बेटा आगे आओ, थोड़ा सा, थोड़ा आगे, यहीं झुक जाओ, हाथ नीचे करो, थोड़ा आगे, हाँ यही उठा लो। इस तरीके से तव्हां के गाइड करनो आहे त अॻियों वञो, पोयां वञो, लेफ्ट वञो, राइट वञो, मथे थियो, हेठि थियो, मथे थियो, ठीक है? हिन तरीके सां गाइड करनो आहे। तव्हां खे असां ॾींदासीं 1 मिनट जो वक्त। 1 मिनट में जिस भाई ने ज्यादा से ज्यादा अजूबा ब्यूटी क्रीम के ये पैकेट उठा लिए विल बी द विनर। ऐं हुननि सां गॾु वेंदी अजूबा ब्यूटी क्रीम जी वॉशिंग मशीन। अब जाओ ग्लो से भी आगे। त असां तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुंहिंजा भाउ। तव्हां अची वञो हिन साइड खां ऐं भाउ जी अखियुनि ते जल्दी सां ब्लाइंड फोल्ड ॿधंदा ताकि असां पंहिंजे हिन सेगमेंट खे स्टार्ट कयूं। त भेण बि रेडी आहे हिन साइड खां। तो मेरी प्यारी प्यारी ऑडियंस सब जाग रहे हो ना? एक दफा बजाओ तालियां तो करें काउंटडाउन स्टार्ट। ओके जी, जल्दी सा सेटिंग कंदा था स्टार्ट कयूं पंहिंजे ना सेगमेंट के अजूबा ब्यूटी क्रीम। अब जाओ ग्लो से भी आगे। तो सीधो थी वञो मुंहिंजा भाउ, सीधे हो जाए। चले जी 1 2 3 एंड स्टार्ट। ऋषि सीधे आओ, ऋषि सीधे सीधे, थोड़ा लेफ्ट उठाओ, गिर गई। नहीं नीचे वाली नहीं, नीचे वाली नहीं, नीचे वाली ऋषि नहीं। आ जाओ, हाँ हाँ, थोड़ा और, थोड़ा उस तरफ जाओ, पीछे 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 पीछे, थोड़ा, हाँ ये। आ जाओ, लेफ्ट, थोड़ा और, थोड़ा और, आ जाओ, हाँ ऊपर, हाँ नीचे, थोड़ा आगे आओ, आगे, नहीं, उस तरफ, ऋषि, अरे यार थोड़ा इस तरफ आ जाओ। हाँ चलो आ जाओ इस तरफ, नीचे, ऋषि, आ जाओ। यहाँ, ऋषि कहाँ जा रहे हो? ऋषि पीछे आओ, पीछे। काउंटडाउन स्टार्ट करना सी 9 8 7 6 नहीं, आ जाओ। 3 2 1 त मुंहिंजो भाउ हिकिड़ो पैकेट बि न खणी सघियो। हाणे नेक्स्ट पेयर आहे, ॾिसूं था त हू केतिरा पैकेट्स खणंदा, पर तव्हांखे हिकिड़ो ई खणणो आहे खटण जे लाइ मेरे भाई। अगर एक उठा लिया यूल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे अजूबा ब्यूटी क्रीम जे ताउन सां। अब जाओ ग्लो से भी आगे। ऐं सां वटि अजूबा ब्यूटी क्रीम जी वॉशिंग मशीन। तो स्टार्ट करते हैं मेरी बहन, मेरे भाई। अच्छी हो ब्लाइंड फोल्ड, ठीक है? ओके जी, जल्दी ओके जी। त स्टार्ट कंदा से पंहिंजे हिन सेगमेंट खे हिननि खां सिर्फ हिकिड़ो खणणो आहे खटण जे लाइ अजूबा ब्यूटी क्रीम। 1 2 3 एंड स्टार्ट। स्ट्रेट, सामने बिल्कुल सीधा, नहीं, राइट, जल्दी, फास्ट, जल्दी, आए, आगे, आते रहे, आते रहे, फास्ट, हाँ थोड़ा सा राइट, नीचे बैठे, थोड़ा सा राइट, आपका राइट, आपका लेफ्ट, हाँ बैठ जा, बस ले ले, उठा ले। Congratulations, तमा। बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए। अच्छी वनो, आपसे बात करनी है, मैं स्पेशली सक्खर से आई हूँ सिर्फ आपसे मिलने। अच्छा इस साइड आ जाए, सामो कैमरा है जी। सक्खर से आई मेरी बहन। हाँ, क्योंकि मेरे शौहर की शिफ्टिंग सक्खर हो चुकी है। ओके। तो सिर्फ 4 दिन के लिए आए थे, स्पेशली आपके शो के लिए मैं यहाँ हमारे शो के लिए आए और यहाँ से विन भी करके जा रहे हैं आप। हाँ। अजूबा और ब्यूटी मुझे ईदी चाहिए अपनी पूरी फैमिली के लिए। मैं कार्ड भी बना के जागी उस कार्ड के लिए। क्या बनाए जल्दी से कार्ड कहाँ है? जल्दी से लेके आए हम कार्ड देखेंगे। जल्दी लेके आए कार्ड।
क्योंकि ये हम कार्ड सब घर में बनाया रहते हैं तो आपका ही शो सबसे ज्यादा देखा जाता है हमारे घर में तो। चले जी त ही कार्ड नन ठायो आहे ईद मुबारक हो जम्मालो आई वांट गिव मी ईदी। तो इससे ज्यादा ईदी क्या मिले आपको? मुझे और भी ईदी और चाहिए क्या मेरे आपको? बच्चों के लिए। जी ये मेहनत से जीती है, ईदी नहीं है ये, ईदी तो अलग होती है ना। चले जी जो काम भाई करते देते हैं बहनों को, जो भाई देते हैं बहनों को। इस टाइम और तो- हो जमा लो। इस टाइम और तो हो मैं जमा लो। तो मैं खाली लगा पड़ा हूँ, मेरे खीसे खाली लगे पड़े। भाई ईदी तो चाहिए ना दोबारा। चले तो चले नहीं चले आएगा। आपको गिफ्ट भी देते हैं। इंशाल्लाह। सामने कैमरा में देख के आप कहेंगी अजूबा ब्यूटी क्रीम अजूबा ब्यूटी क्रीम। अब जाओ अब जाओ ग्लो से भी आगे। ग्लो से भी आगे। थैंक यू वेरी Thank मच you इन्हनि very खे much. गिफ्ट भी ॾींदा, हैम्पर ॾींदा इन्हनि खे जल्दी सां। ही निज़वा जो इन्हनि सां हैम्पर वेंदो जी, ही वठंदा जल्दी सां। कैसर ही वठंदा। असां पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं ऐं नेक्स्ट सेगमेंट आहे खाओ खट्टो जो। खाओ खट्टो सेगमेंट आहे। कौन भूखा है? किसने अभी तक कुछ नहीं खाया? जी अच्छा, आज एकड़ो कम था कि आज हमारे पास क्या है देने के लिए? मोटरसाइकिल है। आज मोटरसाइकिल है। राशिद कहाँ गया? ओके जल्दी से आ जाइएगा। आज हमारे पास बाइक है देने के लिए। जल्दी से केक निकाले तो भाई, केक के खटनी है मोटरसाइकिल। हाथ ऊपर कीजिएगा। जहां से आएगी शोर की आवाज में वहां से सिलेक्ट करूंगा ऑडियंस को। आओ खट्टो जो सेगमेंट आए। ओके जी जल्दी निकालेगा, बाइक निकालेगा। पहले हम बाइक निकालेंगे। जल्दी से बाइक कढंदा। खाओ खट्टो जो असांजो सेगमेंट आहे डिलिशिया परफ्यूम जे ताउन सां। डिलिशिया परफ्यूम बाय मिडरा ऑफ लंदन। फरत का एक मुनफरिद एहसास डिलिशिया परफ्यूम के साथ। चलें जी ये निकालेगा बाइक। हम केक किथे आहिनि? केक जल्दी सा केक खणी ईंदा। और राजेश भाई थोड़ी सी आवाज भी बढ़ाएगा मेरी। केक खणी ईंदा, केक खणी ईंदा। माशाल्लाह से साउंड पे हमारे राजेश भाई होते हैं जो बहुत अच्छा साउंड चलाते हैं। और एक दफा चाहूंगा उनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। ओके जी त बाइक निकरी चुकी है। ही डाइसिस बेची चुका है। जल्दी सा केक भी खणी ईंदा। उन खां पोइ असां पार्टिसिपेंट के सिलेक्ट कंदासीं ऐं ॾिसंदासीं त अॼु केरु ख़ुशि नसीब पाण सां खणी वेंदो डिलिशिया परफ्यूम जी मोट बाइक। फरत का एक मुनफरिद एहसास डिलिशिया परफ्यूम के साथ। तो एक काम करता हूं आज राशिद, जब तक हम केक वगैरह रख लेते हैं मैं आपको बोलता हूं आप सिलेक्ट करके हैं ऑडियंस में से दो बहनों को जहां से शोर की आवाज आए वहां से सिलेक्ट करो जल्दी से। जैसे मैं बाइक से ओके जी त हिकड़े साइड का सिलेक्ट थी चुकी है भेण। बे साइड भी वेंदा जेसई मां हिन बाइक ते भी डिलिशिया परफ्यूम बाय मेरो लंदन। चले जी त बिन भेणुनि खे असां सिलेक्ट करे छड़ियो है पंहिंजे हिन सेगमेंट जे लाए। और मेरी बहनों आपको बताते चले पहले वो बहन आ जाए उसके बाद साथ में ही बताता हूं डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंदन। चले जी मुझे प्ले कार्ड नींदा जल्दी सा। फरत का एक मुनफरिद एहसास डिलिशिया परफ्यूम के साथ। द पार्टिसिपेंट्स अची चुका है। मुकाबलो सख्त है। आई टाइम फकत एक मिनट है। आपको हम देंगे 1 मिनट का वक्त और 1 मिनट के अंदर जिस भी बहन ने इस केक को हड़प कर लिया वो विल बी द विनर है। उन्होंने सागर विंदी डिलिशिया परफ्यूम टेल्क जी मोट बाइक। आपको बताते चलें कि हाथ इस्तेमाल नहीं करना, आपके हाथ पीछे होंगे। ये केक जो है मुंह से खाना है, मुंह से खाइणो है। 1 मिनट जो टाइम ॾींदा से तव्हां सां गॾु जेके पार्टनर आहिनि इनको जो है फेस उगते रहना है। ठीक है
आपको फेस साफ करते रहना है थ्रू आउट, ठीक है? ओके, समझ आ गया मेरी बहन? स्टार्ट कयूं? ओके जी, तसा ऑडियंस की तरफ अची वेंदासे, आई काउंटडाउन स्टार्ट कंदासे। मेरे साथ आप काउंटडाउन करेंगे, जो मैं बोलूंगा आप भी वही बोलेंगे, ठीक है? और भी मैं रेडी आइन सब? ओके जी, त मूंसां गॾु चओ, 1 2 3 एंड स्टार्ट। नालो मुझी भेण जो शीनम सलमान। आपको नाम क्या है? केक कैसा नाम है? अच्छा था केक, अच्छा मीठा मीठा टेढ़ी वाला। शीनम सलमान। ओके ओके ओके, माशाल्लाह, खाते पीते घराने की लग रही है मेरी बहन। हेना अचो सा भेण सा भी ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम। नालो मुझी भेण जो? फरजाना जहांगीर। ऐसे लग रहा है आपने कुछ खाया ही नहीं है। फर्स्ट टाइम इसका खाया नहीं, इसलिए खाया नहीं, मुश्किल लग रहा था। ओके, मुश्किल लग रहा था। एनीवेज, असांजी हाणे ऑडियंस कंदी अब फैसलो। ही त हाणे ताईं एंजॉय थी करे मुंहिंजी भेण केक खे। ओके, त हिन केक खे बे खणंदासीं ऐं हेॾां हिन केक खे बे खणंदासीं, ऑडियंस की तरफ अची वेंदासीं और इनको दिखाएंगे, भाई ये देखें, ये ओके, ऐं हुन साइड भी वेंदासीं, हिन ऑडियंस खे बे ॾेखारींदासीं। रिजल्ट्स मस्ट बी फेयर। ही वारो तो रिजल्ट्स आर क्लियर। ही भेण आहे आज जी विनर। आ जाए मेरी भेण, आ जा, आ जा, आ जा, आ जा, आ जा, आ जा। त हिन ते मां विहा। चले जी, कौन बैठा है मेरे साथ? एक चक्कर तो बनता है। चले जी, भागने का म्यूजिक होना चाहिए। भागने वाला म्यूजिक, भागने वाला म्यूजिक, भागने वाला म्यूजिक, भागने वाला म्यूजिक। ताली होनी चाहिए हमारी बहन के लिए, बहुत सारे। दिलशिया बनेगा है। ओके जी, थैंक यू मेरी बहन। आ जाए नीचे। दिलशिया परफ्यूम बाय मिजोरा ऑफ लंदन, फरद का मुनफरिद एहसास दिलशिया परफ्यूम के साथ मेरी बहन, बहुत 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 मुबारक हो, आपने दिलशिया की मोट बाइक विन कर ली है। कैसा लग रहा है? लग रहा है। माइक ऑन करना जी मेरी बहन। जी, कैसा लग रहा है? बहुत बहुत अच्छा, बहुत अच्छा लग रहा है। सुपर फीलिंग, सुपर फीलिंग। हमें भी बहुत अच्छा लग रहा है। त भई ही आहे KTN जेको इनामन जी बरसात करे रहो है इन रमजान। सो वंस अगेन मेनी मेनी कांग्रेचुलेशंस मेरी बहन। घूमिएगा फिरिएगा, हमें याद जरूर कीजिएगा। बहुत सारी तालियां होनी चाहिए हमारे बहन के लिए। जो ही सेगमेंट पहुंचे तो बहन जी पुजानी थे नेक्स्ट सेगमेंट की तरफ वधंदासीं। पर जी रनर अप के साथ गिफ्ट हैम्पर वेंदो, स्पंक शूज उन्हनि सां गॾु वेंदो। चले जी, त नेक्स्ट सेगमेंट ते वञण खां पहिरियां
वक्त थियो आहे नंढड़े पितकड़े ब्रेक जो केना बिन वञणो अञा त खोड़ सारा सेगमेंट्स आहिनि खोड़ सारा कीमती इनाम आहिनि त हिकिड़ो दफ़ो मिली करे ॿुधायो प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो भलेकार चवंदासे सिंध जे सब खां वॾे गेम शो हो जमालो आई तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त आज जो मैंने ये जो वार्डरोब पहना है ये एजेंट्स का वार्डरोब है एजेंट्स बाय जिब्रान सिद्दीकी एंड आसिफ हारून सिद्दीकी इनके बहुत अच्छे अच्छे डिजाइन्स होते हैं और हमेशा एजेंट्स का केटीएन के साथ ताउन रहा है तो मैं चाहूंगा एक दफा एजेंट्स के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए आई हाणे असां नेक्स्ट सेगमेंट की तरफ वधंदासीं पर उन खां पहिरियां हिकिड़ो सरप्राइज आहे वो इहो जीअं तव्हां खे ॿुधाईंदा आहियूं असां त असांजो हो जमालो कंप्लीट पैकेज आहे गेम सां गॾोगॾु तव्हां खे एंटरटेनमेंट बि ॾींदो आहे हिते सिंध जा वॾा वॾा फनकार ईंदा आहिनि जेके हिते तव्हां खे एंटरटेन कंदा आहिनि एशिया जा मायानाज़ फनकार ईंदा आहिनि जेके तव्हां खे एंटरटेन कंदा आहिनि त अॼु बि असां सां सिंध जी बल्कि पूरी दुनिया में उन्हनि सिंध के रिप्रेजेंट कयो आहे सिंध जी मशहूर फनकार असां सां गॾु आहे उन्हनि जो डिफरेंट स्टाइल आहे हमेशा जॾहिं बि ईंदियूं आहिनि कलरफुल थी ईंदियूं आहिनि यकतारे चपड़ी सां ॻाईंदियूं आहिनि उन्हनि जो डिफरेंट बिल्कुल बिल्कुल पूरी दुनिया में उन्हनि जेको आहे त सिंध जो नालो रोशन कयो आहे सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे त पोइ देरि न कंदासीं उन्हनि खे घुराईंदासीं ऐसा तो उन्हनि खे अम्मी चवंदा आहियूं हू सभिनि जी अम्मी आहिनि मां चवंदुमि तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में असां वेलकम कंदासीं ताज मस्तानी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम तव्हां सभिनी आयल महिमाननि खे अमी तव्हां खे दिल जी गहराइनि सां पहिरां त वेलकम कंदासीं वेलकम छा कयूं तव्हां असांजा फैमिली मेंबर आहियो बिल्कुल बिल्कुल ऐं हमेशा असांजो साथ हूंदो आहे मां त चवां थो हो जमालो इन्हनि खां बिना अधूरो हूंदो आहे इन्हनि जी परफॉर्मेंसिस खां बिना अधूरो हूंदो आहे ॿिया आर्टिस्ट हो जमालो में हिकिड़े दफ़ा ईंदा आहिनि ऐं ॿ दफ़ा ईंदी आहियां बिल्कुल इन मां सम्झी वञो बिल्कुल 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 तव्हां असांजे लाइ स्पेशल आहियो भई छो हिकिड़ो पहिरीं हिकिड़ो वरी ईद जो सो तव्हां सभिनी ॿुधंदड़नि सां इन बहाने मुलाक़ात थींदी आहे ऐं तव्हां जूं मोहबतूं आहिनि ऐं तव्हांजा रोज़ा हलनि पिया अमी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रोज़ा हलनि पिया त हाणे देरि कोन कंदासीं मां नथो चाहियां तव्हां जी ऑडियंस जे विच में अचां मां असांखे छा पिया ॿुधायो हिकिड़ो रंजन फ़कीर जो पहिरीं कलाम ओके हा वो कंहिंजी पसंदि ते आहे बिल्कुल बिल्कुल ॿुधंदासीं बाक़ी पोइ वरी अला मालिका सचर जो मेलो बि तमामु पेची बिल्कुल 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 त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताज मस्तानी जेको आहिनि त फोटाइल जूं स्पेशल महिमान आहिनि फोटाइल फॉर लव वी डू त ताज मस्तानी सिंध जी मशहूर फनकार आहे जे सॼी दुनिया में असांजी सकाफ़त खे उजागर कयो आहे उहे असां सां गॾु आहिनि
ताज धमाकेदार परफॉर्मेंस थियण वारी आहे बाय ताज मस्तानी। त मां चाहींदुमि हिकिड़ो दफ़ो ताज मस्तानी जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। वींदे वींदे छा चवणु चाहींदो असांजी ऑडियंस खे? ऐं हमेशह जीअं उहो ई चवंदसि त पाण में मोहबत कयो, पंहिंजो क़दुरु कयो, पंहिंजे पाण सां सचा थियो ऐं पंहिंजे वॾड़नि जी ख़िदमत कयो, पंहिंजे बचनि जो ख़्यालु कयो। बिल्कुलु 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 अॼुकल्ह जे हालातनि जे हिसाब सां बिल्कुलु। सो मंज़िल परे कोन्हे का ऐं नियत साफ़ रखो, मंज़िल साम्हूं आहे। वाह भाई, त ताज मस्तानी जेको आहे त फोटाइल जी महिमान हुई। हिननि सां गॾु ही फोटाइल जा स्पेशल गिफ्ट वेंदा, उन सां गॾोगॾु हिननि सां सोगो ज़ैपिड जा गिफ्ट वेंदा, उन सां गॾोगॾु हिननि सां निज़वा इंटरनेशनल वेंदो, स्पंक शूज़ वेंदो, नेल्सन पेंट वेंदो, ही बि ॾींदा, नेल्सन बि ॾींदा। हिन साइड बि जेके आहिनि फॉर्मी कॉस्मेटिक्स हिननि सां गॾु वेंदो, टिफिल बि हिननि सां गॾु वेंदो। जेके जेके हैम्पर्स आहिनि उहे जेके आहिनि त ताज मस्तानी सां गॾु वेंदा। फॉर्मी के भी इनको दे दे, फॉर्मी के भी दे दे इनको। ठीक है, ओके जी, ठीक है ठीक है। जेके जेके हैम्पर्स आहिनि सभु जेको आहे त अमी ताज मस्तानी सां वेंदा। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग इन पार्टिसिपेटिंग। असांजे शो जो तव्हां हिसो थियो, असांजे शो खे स्पेशल बणाए छॾियो। थैंक यू, खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि ताज मस्तानी जे लाइ। सच वंडरफुल परफॉर्मेंस। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। जल्दी सां माइक खणंदा त असां पंहिंजे हाणे सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं। ऐं असांजो नेक्स्ट सेगमेंट आहे शिफ्ट द केनबर्ग अनियन शैम्पू जे ताउन सां असली प्याज की खूबियों के साथ। और हमारे पास है वॉशिंग मशीन। तो किस किस को विन करनी है, जरा हाथ ऊपर कीजिएगा आप। जहां से शोर आए कि मैं वहां से। ओके, और इस साइड देखते हैं कौन आना चाहेगा। बर्ग अनियन शैम्पू असली प्याज की खूबियों के साथ। त हाणे हिकिड़ो कम कंदासीं, असांखे घुर्जन 3 पेयर्स, 3 पेयर्स चाहिए। उनका आपस में कोई भी रिश्ता हो सकता है, ठीक है? हस्बैंड भाई, बहन भाई, बहनें हो सकती हैं, भाई हो सकते हैं, माँ बेटा हो सकते हैं, बाप बेटी हो सकते हैं, कोई भी हो सकता है, ठीक है? त ही टोपी और भाई तव्हां सां गॾु केरु आहे? ॿीहर तव्हांखे भलीकार चवंदासीं। सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो में यकीनन असांजे शो खे एंजॉय कंदा हूंदा। ऐं हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं। यकीनन ॾिसी तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी, नेल्सन पेंट जो सेगमेंट आहे रंग जिंदगी का, जंहिंमें असां तव्हांखे ॾींदासीं वॉशिंग मशीन। ऐं सेगमेंट आहे नेल्सन जो वज़न। हिन में असांखे भेणियूं घुर्जनि, 3 बहनें चाहिए जेके अची करे सेगमेंट खेॾंदियूं। असां उन्हनि खे सिलेक्ट कंदासीं जेके हाणे ताईं न आयूं आहिनि, जिन्होंने पार्टिसिपेट नहीं किया, असां उन्हनि खे घुराईंदासीं। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। अदी तव्हां अचो, आप आए मेरी बहन। हिन साइड बि हलंदासीं ऐं 3 भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं। रंग जिंदगी का नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। अदी तव्हां अचो मुंहिंजी भेण। अच्छा तव्हां अचो मुंहिंजी भेण, ठीकु आहे। त 3 भेणुनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ। हेॾां अची वञो मुंहिंजी भेण सभु, इस साइड आ जाइएगा मेरी बहन। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का, हिन में असां तव्हांखे ॾींदासीं वॉशिंग मशीन। तो मेरी बहनों सही से देखिएगा व्हाट यू हैव टू डू, क्या करना है आपको। आपके सामने कितने डिब्बे हैं? 5 बॉक्सेस हैं, डिब्बे हैं, और 5 ही का वजन अलग अलग है। 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो और 5।
ये वाली माइक ऑन कीजिएगा। हलो हलो हलो, ठीक है। तो ही वाली ऑन थी, वही फिलहाल असा हैंड माइक ते कमल आईंदासीं। तो आपके सामने 5 डिब्बे हैं, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो और 5 किलो। आपको क्या करना है, सबसे पहले डिब्बा देखना है इस तरीके से कम जिस डिब्बे में आपको वजन लगे वो डिब्बा आना चाहिए यहां। उससे ज्यादा वजनी यहां, उससे ज्यादा वजनी यहां, उससे ज्यादा वजनी यहां, उससे ज्यादा वजनी यहां। हिन जो मतलब तव्हां खे वजन जी तरतीब ॾियणी आहे, वजन जो सीक्वेंस ॾियणो आहे। 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो। और इस तरीके से भी आप चेंज कर सकते हैं नीचे रख के, ठीक है। अगर तव्हां खे डिफिकल्टी थिए थी, तव्हां बॉक्सेस के हेठ रखी करे भी एक्सचेंज करे सघो था, बट लास्ट में सीक्वेंस से वजन होना चाहिए। समझ में अची वियो असांजी भेणुनि के? ओके जी। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का त असां हिन भेण का स्टार्ट कंदासीं। मुझी भेण अचो, आपको 1 मिनट का वक्त देंगे, वध का वध 1 मिनट है, घट में घट टाइम में तव्हां खे सीक्वेंस ठाइणो है, छो जो मुकाबलो सख्त है। ऑल डिपेंड्स ऑन टाइम। जने तव्हां खे लगे तो, जब आपको लगता है कि सीक्वेंस बन गया है, आप हाथ ऊपर कीजिएगा। असां टाइम के स्टॉप करे छॾंदासीं, उन खां पोइ ॾिसंदासीं। त हाणे देर न कंदासीं, काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। सो 1 2 3 एंड हियर यू गो। भाई बहन के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। There must be clapping for sister. Very good. Time घटा है, मुकाबला सकता है। Stop, 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 stop. ठीक है। त मुझी भेण सीक्वेंस ठाहे छॾियो आहे। काइंडली मूंखे ॿुधाईंदा केतिरे टाइम में सीक्वेंस ठाहियो आहे? 34 सेकंड्स। 34 सेकंड्स में हिननि सीक्वेंस ठाहियो आहे। पर ॾिसणो इहो आहे त इहो सीक्वेंस सही आहे या न है। सब खां पहिरियां असां फर्स्ट बॉक्स जी तरफ ईंदासीं और इसमें होना चाहिए 1 किलो। नेल्सन पेंट जो फर्स्ट बॉक्स आहे एंड here we go 1 kg। नेल्सन पेंट जो सेकंड बॉक्स आहे ऐं हिन में हुजण घुर्जे 2 kg and here we go 2 kg। ओ भाई टियों बॉक्स नेल्सन पेंट जो रंग जिंदगी का ऐं हिन में हुजण घुर्जे 3 kg and here we go 3 kg। तालियां होनी चाहिए बहन के लिए। ऐं फोर्थ बॉक्स जी तरफ ईंदासीं। हिन में हुजण घुर्जे 4 किलो नेल्सन पेंट्स जो फोर्थ बॉक्स आहे एंड हियर वी गो 4 किलो ऐं 5 किलो। वेरी गुड। त मुझी भेण बिल्कुल सही सीक्वेंस ठाहियो आहे। कितनी टाइमिंग में? 34 सेकंड्स में। हिन जो मतलब बाकी जो बहनें उनको 34 सेकंड से कम टाइमिंग में सीक्वेंस बनाना है। नेल्सन पेंट जी वॉशिंग मशीन विन करण जे लाइ रंग जिंदगी का। त हिन अचो मुझी भेण, आप आ जाए मेरी बहन। तव्हां अचो, तव्हां सां खेॾंदासीं असां। अचो आप पंहिंजी जगह ते मुझी भेण। 34 सेकंड से अगर ज्यादा टाइम लगा लिया तो असां बॉक्स खोले को न ॾिसंदासीं। उससे कम टाइमिंग में सीक्वेंस बनाना है। सो नेल्सन पेंट्स 1, नेल्सन पेंट्स 2, नेल्सन पेंट्स 3 and here you go।
मुझी भेण 1 मिनट गुजर चुका है। थैंक यू वेरी मच। तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था। भेण खे हैम्पर ॾींदा जल्दी सां, भेण खे हैम्पर ॾींदा। ही निज़वा इंटरनेशनल तव्हां सां नेल्सन जो गिफ्ट ॾींदा। नेल्सन जो, नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। ठीक है, थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। लास्ट भेण सां गड है। हिन जो मतलब भेण के कितने टाइम में सीक्वेंस बनाना है? 33 सेकंड्स में। ठीक है, 33 सेकंड्स में हिनन के घट में घट सीक्वेंस ठाहिणो आहे। नेल्सन पेंट जी ही वॉशिंग मशीन विन करण जे लाइ रंग जिंदगी का। मेरी बहन आइएगा अपनी जगह पे एंड ऑल द बेस्ट टू यू। अगर 34 सेकंड्स का वधिक टाइम में तव्हां सीक्वेंस ठाहियो था तो हम खोल के नहीं देखेंगे। ठीक है, अगर उससे कम टाइमिंग में सीक्वेंस बनाया हुन खां पोइ असां खोले करे ॾिसंदासीं। सो नेल्सन पेंट्स 1 2 3 and here you go। स्टॉप। मुझे सेकंड्स ॿुधाईंदा? सेकंड्स ॿुधाईंदा मुझे काइंड जी? 14 सेकंड्स। 14 सेकंड्स में हिनन सीक्वेंस ठाहियो आहे। अमेजिंग। अगर सीक्वेंस सही आहे ता वॉशिंग मशीन वेंदी भेण सां गॾु। अगर सीक्वेंस सही नहीं तो वॉशिंग मशीन वेंदी भेण सां गॾु। हितां अची वञो तव्हां मुंहिंजी भेण, इस साइड आ जाइएगा। ऐं हाणे असां ॾिसंदासीं सीक्वेंस सही आहे या नहीं। नेल्सन पेंट जो फर्स्ट बॉक्स आहे और इसमें होना चाहिए 1 kg and here we go 1 kg। नेल्सन पेंट्स जो सेकंड बॉक्स आहे ऐं हिन में हुजण घुर्जे 2 kg and here we go 3 kg। मुझी भेण सां भी नेल्सन जो हैम्पर वेंदो ऐं ही भेण आहे अॼु जी विनर। माइक ॾींदा भेण के जल्दी सां। नेल्सन पेंट जी वॉशिंग मशीन थी मुझी भेण जी। अस्सलाम वालेकुम। माइक ऑन करना। नालो मुझी भेण जो? कविता। कविता किथां आयो मुझी भेण? लियारी खां आयो। अॼु तव्हां नेल्सन पेंट जी वॉशिंग मशीन विन कई आहे, कीअं पियो लॻे? ॾाढो सुठो। पहिरियों दफ़ो थियो। अच्छा, पहिरियों दफ़ो आयो, पहिरियों दफ़ो विन कयो आहे। तव्हांखे लख लख मुबारकूं। त हिकिड़ो दफ़ो साम्हूं कैमरा में ॾिसी करे मूंसां गॾु चवंदव नेल्सन पेंट्स। नेल्सन पेंट रंग जिंदगी का। रंग जिंदगी का। जाने जी रंग जिंदगी का। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। हिते असांजो ही सेगमेंट बे पहुतो पंहिंजी पुॼाणी त यकीनन तव्हां एंजॉय कयो हूंदो। ऐं तव्हांखे ॿुधायोसीं त हिन रमज़ान KTN इनामनि जी करे रहियो आहे बरसात। पोइ तव्हां बि देरि न कयो, स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे रजिस्ट्रेशन करायो ऐं हिसो थी वञो असांजे हिन शो जो। अचो पंहिंजी फैमिली सां गॾु ऐं एंजॉय कयो हिते गेम्स। ऐं हाणे असां निसार रिमूवल क्रीम जे ताउन सां शिफ्ट द कॉटन सेगमेंट स्टार्ट कंदासीं, जंहिंमें असां तव्हांखे ॾींदासीं LED TV। तो किन किन को चाहिए LED TV? निसार रिमूवल क्रीम, इट्स इजी एंड स्मूथ। LED TV ॾींदासीं तव्हांखे निसार रिमूवल क्रीम जे ताउन सां। शिफ्ट द कॉटन असांजो सेगमेंट आहे। ऐसा 3 भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं। तो भाई इसमें हमें कॉन्फिडेंट बहने चाहिए। हाँ, जेके कॉन्फिडेंट हो जन, क्योंकि आपको पता नहीं कि गेम कैसे खेलना है। हाँ, तव्हां अचो। ठीक है, तव्हां अचो। ओके जी। त भेण खे मां सिलेक्ट कयो आहे। हिन साइड बि ईंदासीं, हिन में सिलेक्ट कंदासीं निसार रिमूवल क्रीम। इट्स इजी एंड स्मूथ। इट्स इजी एंड स्मूथ। जो अभी तक नहीं आया, जिन्होंने अभी तक परफॉर्म नहीं किया सा, उन्हनि खे घुराईंदा सी पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ।
आप नहीं आए अभी तक? आ जाए मेरी बहन, आ जाए। तव्हां बि अचो, ॿ भेणुनि खे सिलेक्ट करे छॾियो आहे जी। अच्छा तव्हां अचो मुंहिंजी भेण, ठीकु आहे, तव्हां अचो। ओके, त टे पार्टिसिपेंट्स खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे। ॾिसणो इहो आहे त केरु थींदो ख़ुशि नसीब जेको पाण सां निसार रिमूवल क्रीम जी खणी वेंदो LED TV। इट्स इज़ी एंड स्मूथ। व्हाट अ गेम भाई, ॾाढी ज़बरदस्त गेम आहे इहा। ऐं अॼु हिन गेम खे असां इंट्रोड्यूस कंदासीं हो जमालो में जेको आहे शिफ्ट द कॉटन। जल्दी जल्दी सां सेटिंग कंदा तव्हांखे जल्द खां जल्द सां पंहिंजे सेगमेंट्स खे स्टार्ट कयूं। निसार रिमूवल क्रीम जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे जंहिंमें तव्हांखे मिलंदी LED TV। पार्टिसिपेंट्स असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि। टे भेणियूं खेॾंदियूं इहा गेम। इन्हनि मां हिकिड़ी थींदी काई ख़ुशि नसीब जंहिंसां गॾु वेंदी निसार रिमूवल क्रीम जी LED TV। जल्दी सां खणी अचो, केॾां वई? कॉटन बि खणी अचो। ऐं हुन सां चले जी ही कॉटन अची चुकी आहे, कॉटन बॉल्स अची चुका आहिनि। हिते हिकिड़ो ॼणो बीह रहे, ठीकु आहे, तव्हां बीठा आहियो हिते। डेमो ॾेखारिणो आहे, डेमो ॾेखारिणो आहे। मेरी बहनों देखिएगा, ये आपके सामने कॉटन बॉल्स हैं एंड दिस इज मेयोनीज, मायोनीज, मेयोनीज, ठीक है। तव्हांखे छा करणो आहे? तव्हांखे छा करणो आहे? अचो केसर, अचो ॾेखारियो, अचो ॾेखारियो। तव्हांखे अपना सर 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 डालना है मेयोनीज में, फिर यहाँ पे और कॉटन चिपक जाएगी। आपको दूसरी साइड ये कॉटन के बॉल्स लेके जाने हैं। फिर से वापस आना है, वरी जेको आहे त मथो मेयोनीज में विझणो आहे, वरी कॉटन में रखणो आहे, कॉटन खणी करे पहुचाइणी आहे सिर्फ फॉरहेड, सिर्फ फॉरहेड, ठीक है। लास्ट में असां बॉल्स काउंट कंदासीं 1 मिनट जे अंदर। अच्छा, इनको 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 हम 30 सेकंड्स देते हैं सेगमेंट में। हिन सेगमेंट में असां 30 सेकंड्स ॾींदा आहियूं पार्टिसिपेंट्स के। तो ताकि 30 सेकंड्स मिलेगा, 30 सेकंड्स मिलेंगे। और 30 सेकंड्स में जिस भी बहन ने ज्यादा से ज्यादा बॉल्स शिफ्ट किए विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे निसा रिमूवल क्रीम जे ताउन सां। इट्स इजी एंड स्मूथ। त स्टार्ट कंदासीं पंहिंजो इहो सेगमेंट सां पंहिंजी हिन भेण खां। अच्छी नहीं, पोगम नहीं करेंगे, ये पोगम पोगम वो नो नो, आ जाए मेरी बहन, आ जाए। आपसे स्टार्ट करेंगे, आपसे स्टार्ट करेंगे। यू आर वेरी कॉन्फिडेंट, डोंट वरी। त भेण अची चुकी आहे। 30 सेकंड जो टाइम आहे। काइंडली 1 मिनट 1 मिनट 1 मिनट, काइंडली 30 सेकंड्स नोट डाउन कंदा। 20 सेकंड खां पोइ मूंखे काउंट डाउन ॾेई छॾंदा। सो दिस आर रिमूवल क्रीम। 1 2 3 एंड गो। जल्दी 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 जल्दी। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। तालियां होनी चाहिए बैंड के लिए, बहुत सारी तालियां। रिमूवल क्रीम, इट्स इजी एंड मोर। हाथ नहीं लगाना। 7 6 5 4 3 2 1 and stop। अच्छा, आप बीच में से ही हटा रही थी, लेकिन वहां पहुंचने के बाद आपको ये बॉल्स हटाने, ठीक है, अंडरस्टूड। त हाणे सा काउंट कंदासीं केतिरा बॉल्स जेको आहे त भेण शिफ्ट कया आहिनि 30 सेकंड्स जे अंदर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 बॉल्स मुझी भेण शिफ्ट कया आहिनि। तालियां होनी चाहिए मेरी बहन के लिए। हाणे सा घुराईंदासीं पंहिंजी नेक्स्ट भेण के। तो कितने बॉल्स? 47। याद रखिएगा सब, 47 कॉटन बॉल्स इन्हनि शिफ्ट किया आहिनि। त नेक्स्ट भेण के असां घुराईंदासीं अदी। अचो, तव्हांखे बि असां 30 सेकंड्स ॾींदासीं निसार रिमूवल क्रीम जे ताउन सां। असांजो सेगमेंट आहे
easy and smooth. So Nisa removal cream, 1 2 3 and here you go. So let's count the balls. Nisa removal cream. He 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 and 39 in an cotton balls shift kaya ahin. आपसे ज्यादा शिफ्ट हो चुके हैं मेरी बहन. Thank you very much for coming and participating. तमासा घर जे को आते ही निस्वा जो गिफ्ट भी दो. Thank you. आप बैठ सकती हैं अपनी जगह पे. एंड लास्ट में सांसा गराए मेरी बहन आप भी आ जाएगा अपनी जगह पे. निस्सा रिमूवल क्रीम इट्स इजी एंड स्मूथ. तो कम से कम आपको 48 कॉटन बॉल शिफ्ट करने हैं. ही सेगमेंट खटन जे लाए निस्सा रिमूवल क्रीम जी एलईडी खटन जे लाए. So 1 2 3 and go. Okay, let's count. मेरी बहन आप भी जब आई थी आप यहां तक पहुंची थी तो आपने हटा दिए थे. ठीक है 4-8 लेकिन आपने बीच में से हटाया लेकिन हमने काउंट कर लिया वो. Okay, let's count the cotton balls. माशाल्लाह. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 और इतने सारे मेरी बहन है आज की विनर. कांग्रेचुलेशंस मेरी बहन अच्छी बनो. निस्सा रिमूवल क्रीम जी ओके जी रहने के इसे रखना बहन के माइक दींदा इन्हें में आवाज घटती है. आवाज बढ़ाइएगा मेरी माइक की. आवाज बढ़ाइएगा मेरी माइक की. बहन के माइक दींदा. हेलो 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 टेस्टिंग. हेलो टेस्टिंग. मुझे माइक जी काइंडली आवाज बताइंदा. अस्सलाम वालेकुम. नालो मुझी भेंट जो आयशा. आयशा इधर आइएगा. तो आज आप निस्सा रिमूवल क्रीम जी एलईडी विन करे चुका आयो. मेनी मेनी कांग्रेचुलेशंस टू यू. कैसा लग रहा है आपको? बहुत खुशी हो रही है. द वे यू प्लेड वाज फैंटास्टिक. बहुत जबरदस्त तरीके से आपने गेम खेली. एक दफो भी ताके लख लख मुबारकों ही निस्सा रिमूवल क्रीम जी एलईडी टीवी वेंदी तमासा. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग. अच्छा एक काम करेंगे कैमरा में देख के बोलेंगे निस्सा रिमूवल क्रीम. Nisa removal cream. इट्स इजी It's easy एंड स्मूथ. and it's smooth. थैंक यू वेरी मच. बहुत सारी बहन के लिए तालियां होनी चाहिए. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग. हिते सांजो ही सेगमेंट पे पहुंचे तो
पंहिंजी पुॼाणी ते ऐं हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं पर हुन खां पहिरियां हिकु ॿियो बि सरप्राइज़ आहे हिकु सरप्राइज़ तव्हां ॾिसी छॾियो अॻोणे ताज मस्तानी हिकिड़ो ॿियो सरप्राइज़ आहे छो जो केटीएन असांजो पूरो पैकेज आहे तव्हां खे एंटरटेनमेंट बि प्रोवाइड कंदो आहे गेम सां गॾोगॾु त हींअर बि असां सां गॾु सिंध जो मशहूरु कलाकार फनकार मौजूदु आहे जेको अची करे तव्हांखे एंटरटेन कंदो माशाल्लाह सां ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि मां त चवंदो उन्हनि जी आवाज़ में हिकिड़ी डिफरेंट यूनिकनेस आहे उन्हनि जो यूनिक आवाज़ आहे अलॻि अलॻि प्लेटफॉर्म से तव्हां उन्हनि खे ॾिठो आहे डिफरेंट चैनल से तव्हां उन्हनि खे ॾिठो आहे अलॻि अलॻि जॻहुनि ते उन्हनि रिप्रेज़ेंट कयो आहे असांजे सिंधी नए जदीद म्यूज़िक खे त पोइ देरि न कंदासीं असां उन्हनि खे घुराईंदासीं तव्हांजे मुंहिंजी भरपूर ताड़ियुनि में असां वेलकम कंदासीं मक़बूल आरफानी खे अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि मक़बूल भाउ ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो पहिरियों त तव्हांखे असां दिलि जी गहराइनि सां वेलकम कंदासीं हो जमालो जे हिन मंच ते कीअं पियो लॻे अची बड़ी महिरबानी तव्हां इनवाइट कयो मंच रंग ई रंग लॻा पिया आहिनि हमेशह जे लाइ कैटीन हमेशह सुठो सेलिब्रेट कयो आहे अच्छा रंग त आहिनि असां वटि नो डाउट पर हिन रंगनि में मज़ीद रंग तव्हां अची करे भरंदा तव्हांजी परफॉर्मेंसिस अची करे भरंदियूं आहिनि इंशाल्लाह कोशिशि त मक़बूल भाउ अॼु असांखे छा पिया ॿुधायो ख़ूबसूरत मुंहिंजो एटम मशहूरु बहितरीन सॉन्ग है तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं इंशाल्लाह ऑडियंस खे बि ख़ुशि कंदासीं ओके जी आपकी भरपूर तालियों से मक़बूल आरफानी की ये परफॉर्मेंस ठीक है त मक़बूल आरफानी सां गॾु आहिनि जेके तव्हांखे कंदा एंटरटेन चैलेंज जी ओवर टू यू Oh, bhai, what a performance by Maqbool Arfani. Wonderful, amazing performance by you. Thank you so ॾाढो much. मज़ो अची वियो महिरबानी तव्हां आयो असांजे शो खे चार चंड लॻाया असांजे शो खे रौनक बख़्शी ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मक़बूल आरफानी अॼु जेको आहे त फोटाइल जा स्पेशल महिमान आहिनि त इन जे करे तव्हां सां फोटाइल जा स्पेशल गिफ्ट्स बि ईंदा उन सां गॾोगॾु तव्हां सां स्पंक शूज़ बि ईंदो तव्हां सां सोगो ज़ैपिट जो गिफ्ट ईंदो तव्हां सां निज़वा जो गिफ्ट ईंदो तव्हां सां नेल्सन जो गिफ्ट ईंदो तव्हां सां निसा जो गिफ्ट ईंदो ही तमामु गिफ्ट्स तव्हां सां गॾु वेंदा थैंक यू वेरी मच मक़बूल भाई खोड़ सारी मक़बूल जे लाइ तारियूं थी वञनि थैंक यू फॉर कमिंग इन मेकिंग अ ऑडियंस एंटरटेन त हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं म्यूजिकल चेयर खेॾणी आहे भाउरनि खे भंगड़ो खेॾणो आहे जी घूम चरखड़ा खेॾणो आहे ये सब खेॾंदासीं पर उन खां पहिरियां नंढड़ो ब्रेक अथव ब्रेक खां मोटी अची करे बाक़ी सारा सेगमेंट्स खेॾंदासीं अञा काफ़ी सेगमेंट्स आहिनि काफ़ी गिफ्ट्स आहिनि सभु तव्हांजे लाइ केॾा न वञिणो आहे नंढड़ो ब्रेक आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वॾो गेम शो हो जमालो तव्हांखे भलीकार चवंदासीं सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो में यकीनन अफ्तार खां पोइ असांजी हिन स्पेशल ट्रांसमिशन के स्पेशल शो खे एंजॉय करे रहिया हूंदा ऐं अगरि हाणे ताईं तव्हां रजिस्ट्रेशन न कराई आहे त देरि न कयो स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे रजिस्ट्रेशन करायो ऐं असांजे गेम शो जो हिसो बणिजी वञो इट्स अ फैमिली शो तव्हांजे लाइ शो आहे पंहिंजी फैमिली सां अचो खोड़ सारा सेगमेंट्स खेॾो ऐं लातादाद क़ीमती इनाम विन कयो
त हाणे असां पंहिंजी भेणुनि जी तरफ़ ईंदासीं छो जो तव्हांजो मोस्ट फेवरेट सेगमेंट आहे जेको आहे म्यूजिकल चेयर झलक ब्यूटी क्रीम जे ताउन सां पिक क्लिक ग्लो झलक ब्यूटी क्रीम त असां भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे म्यूजिकल चेयर कौन कौन हाथ ऊपर करेंगे तो जे हाणे ताईं पार्टिसिपेट न कयो आहे असां कोशिश कंदासीं त उन्हनि खे ई घुरायूं ही पोयां बिल्कुलु 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 पोयां जेका अदी आहे अदी तव्हां अचो जी अदी तव्हां अचो ऐं आ जाए मेरी बहन ऐं हिन साइड बि हलंदासीं हेॾां बि हलंदासीं ही तव्हां अचो मुंहिंजी भेण ओके जी तव्हां अची वञो अदी तव्हां अचो आप आ जाए और आप भी आ जाए मेरी बहन तव्हां भी अचो हाँ आ रहा हूँ बिल्कुल कबाब तो मेरे फेवरेट हैं बिल्कुल कबाब खाएंगे आपको मैंने नहीं बुलाया आ जाए मेरी बहन जल्दी से आ जाए जेके मां सिलेक्ट कयो मां अदी के सिलेक्ट कयो ऐं अदी के सिलेक्ट कयो जी अच्छा अपनी जगह पे मैं आ रहा हूँ सब अपनी जगह पे सिर्फ ये कबाब वाला आगे आ जाए छो जो कबाब मूंखे ॾाढा वणंदा आहिनि सभु ॻाल्हियूं पोइ म्यूजिकल चेयर भी पोइ पहिरियों कबाब माशाल्लाह अचो हेॾां अचो कहाँ गया बच्चा कहाँ गया जो कबाब लेके आ जाए मेरे पास आ जाए थैंक यू वेरी मच बेटा किसने बनाया कबाब मम्मा ने बनाया थैंक यू वेरी मच हिननि सां जेको आहे त हैम्पर वेंदो हिननि खे ही निज़वा इंटरनेशनल जो हैम्पर ॾींदा त असां हिन कबाब खे बि इंजॉय कंदासीं ऐं ही सेगमेंट बि कंदासीं त 1 2 3 4 5 भेणुनि खे सिलेक्ट कयो आहे अञा बि असां सिलेक्ट कंदासीं भेणुनि खे जेको हाणे ताईं न आयो आहे अदी तव्हां अचो मुंहिंजी भेण नहीं उनको मैंने बुलाया उनको जी मेरी बहन आप आए अदी तव्हां अचो आप आ जाए मेरी बहन ठीक है ऐं हेॾां बि ईंदासीं अञा हिकु भेण खे सिलेक्ट कंदासीं ठीकु आहे झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो अदी तव्हां अचो मुंहिंजी भेण आ जाए त भेणुनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे आएंगी आ जाए आप भी आ जाए मेरी बहन ठीक है ओके जी कोई नाराज न थी वञे असां भेणुनि खे सिलेक्ट करे छॾियो आहे म्यूजिकल चेयर जे लाइ झलक ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे पिक क्लिक ग्लो और इनको क्या है देने के लिए आज जरा बताएं जी एलईडी टीवी झलक क्रीम जी जेको आहे त एलईडी टीवी तव्हां सां गॾु वेंदी त पोइ देर न कंदासीं गेम स्टार्ट करण खां पहिरियां तव्हांखे कुछ रूल्स बुधाए छॾियूं इस चेयर को आपको टच नहीं करना उसके अलावा बीच से घुत नहीं लगानी और उनके अलावा रिवर्स ना वेणो एक दफा आपने चेयर से क्रॉस कर लिया फिर वापस नहीं जाना गोल राउंड लगा के उसके बाद बैठना है ठीक है अगर रूल्स के ता फॉलो कयो तो तव्हां सां गॾु झलक ब्यूटी क्रीम जी एलईडी वञी सके थी अब पिक क्लिक ग्लो तो कोई देर न कंदासीं शोभी भाई रेडी हैं आप 1 2 3 ऑन म्यूजिक थैंक यू वेरी मच तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था बाक़ी सां ॻाल्हाइनि 1 2 3 4 5 भेणियूं म्यूजिकल चेयर जो सेगमेंट झलक ब्यूटी क्रीम जे ताउन सां पिक क्लिक एंड ग्लो सो 1 2 3 एंड स्टार्ट थैंक यू वेरी मच बाकी बच्चों 4 भेणियों झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो 1 2 3 ऑन म्यूजिक ओ थैंक यू वेरी मच मुझी भेण बाकी व्हाट अ कबाब वाह वाह वेरी लजीज
वेरी यम्मी सिर्फ बाइन तव्हांखे नथो ॾेई सघां पर चवां तो पेट में भी ज़ोर न पियो पोके हा अहिड़े तरीक़े सां ॾिसो था सो टे वीडियो सां गॾु आहिनि झलक ब्यूटी क्रीम 1 2 3 एंड म्यूजिक थैंक यू वेरी मच तव्हां वेही सघो था मुंहिंजी भेण थैंक यू वेरी मच आप बैठ सकती हैं ये चेयर पे बैठ चुकी हैं ऐं ॿ फाइनलिस्ट असां बचियूं आहिनि इन्हनि मां काई हिकिड़ी हिनखे फिलहाल रखूं था बाद में कहींदासीं हिनखे रखो असां सां गॾु आहिनि ॿ फाइनलिस्ट ऐं हिननि मां काई हिकिड़ी हूंदी ख़ुशनसीब जंहिंसां गॾु वेंदी झलक ब्यूटी क्रीम जी LED टीवी सो स्टार्ट कंदासीं 1 2 3 एंड म्यूजिक मुझी भेण तव्हां रही सघो था भेण सां गॾु हैम्पर वेंदो आहे ही भेण आहे आज जी विनर एक प्यारा सा भांगड़ा अच्छा मुझी भेण जल्दी सां भेण खे माइक ॾींदा माइक लेके आएगा फराज जल्दी से भेण खे माइक ॾींदा अस्सलाम वालेकुम नालो मुझी भेण जो माइक ऑन कंदा राजेश भाई नालो मुझी भेण जो जी माइक ऑन कंदा काइंडली जल्दी सां माइक सेट कराईंदा त असां भेण सां ॻाल्हायूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुझी भेण जो बेनज़ीर किथां है बेनज़ीर ओल्ड गोलीमार त अॼु कीअं पियो लॻे तव्हां झलक ब्यूटी क्रीम जी LED टीवी विन करे चुका आहियो सुठो पियो लॻे सुठो पियो लॻे असांखे बि ॾाढो सुठो पियो लॻे त हिकिड़ो दफ़ो तव्हां कैमरा में ॾिसी करे चवंदा झलक ब्यूटी क्रीम झलक ब्यूटी क्रीम पिक पिक क्लिक क्लिक ग्लो ग्लो ओके जी थैंक यू वेरी मच बहुत सारी तालियां होनी चाहिए बैंड के लिए थैंक यू वेरी मच फॉर कमिंग पार्टिसिपेटिंग है तव्हां सां गॾु वेंदी ही LED टीवी ऐं हिते ख़तम थिए तो असांजो ही सेगमेंट आहे देर न कंदे असां वधंदासीं भंगड़ा सेगमेंट जी तरफ़ जेको आहे सोगो ज़ैपिट जे ताउन सां त अॼु असां सोचियोसीं हूअं त असां भाउरनि जे लाइ भंगड़ो कंदा आहियूं भाइयों के लिए के दूसरा वो करेंगे लेकिन आज फरमाइश आई है स्पेशल वो यह त बच्चों का आज हम भंगड़ा करेंगे क्या ख्याल है बच्चों आना है इस बच्ची को तो मैं जरूर सिलेक्ट करूंगा आ जाए आ जाए आ जाए आ जाए जो अच्छा डांस करता हो वो हाथ ऊपर करेंगे भंगड़े जिला सब पेंजी पेंजी जगह थे और किसने डांस आप आ जाए आप आ जाए आप आ जाए आप आ जाए और किसने डांस किया था उस गाने के टाइम ये था मेरे ख्याल में आप आ जाए आप आ जाए आप आ जाए और आप आ जाए आप आ जाए ठीक है हिन साइड का ही सिलेक्ट कया आई ऐं हिन साइड का भी असां सिलेक्ट कंदासीं जेको सुठो भंगड़ो दिखाए सके जो अच्छा डांस दिखाए जो ऑडियंस को एंटरटेन करे ये नहीं छोटे बच्चे चाहिए हमें छोटे बच्चे चाहिए आ जाए आ जाए आ जाए आ जाए आ जाए तव्हां अचो ऐं हिकिड़ी ॿी असांखे नंढड़ी घुर्जे कोई बच्ची चाहिए जो अच्छा डांस कर पाए आप आ जाए चले ठीक है अचो असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि ॿार भंगड़ा सेगमेंट जे ताउन ओके अची चुका आहिनि मूंखे ई ॾिजो प्लेट कार्ड ॾिजो जल्दी सां सोगो ज़ैपिट जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे त हिकु हिकु करे असां ॿारनि खे घुराईंदासीं सोगो ज़ैपिट बस एक बार मच्छर लाचार त हिकु हिकु करे ॿारनि खे घुराईंदासीं ऐं जजेस हूंदी असांजी ऑडियंस आपको सही से देखना है जो आपको सबसे ज्यादा एंटरटेन करेगा उन संगत विंदु सोगो जो स्पेशल गिफ्ट
ओके जी मुझे पानी भी लेके दीजिएगा, पता नहीं क्यों खंग हो रही है। त हिक हिक करे घुराईंदासीं सब ॿारनि खे। सब खां पहिरियां हिन खां स्टार्ट कंदासीं। सोगो ज़ैपिट शोभी भाई रेडी है? 1 2 3 एंड म्यूजिक। Okay, thank you मेरे बच्चा, very very nice, cute moves। तवाइंदा आप आ जाएं। 1 2 3 and music। Very good, very good। Next one, Sogo ज़ैपिट बस एक बार मच्छर लाचार। 1 2 3 and music। वाह भाई, ही तो फुल चार्ज सिया है माशाल्लाह। व्हाट अ डांस। तमाचो बस एक बार मच्छर लाचार। 1 2 3 and music। ओके जी, ओके, थैंक यू थैंक यू। नेक्स्ट अच्छे सोगो ज़ैपिट बस एक बार मच्छर लाचार। 1 2 3 and music। ओके जी, थैंक यू। हेरा अची वञो तव्हां। ऐं आख़िरी नंढड़ी सां गॾु आहे बस एक बार मच्छर लाचार। सोगो ज़ैपिट 1 2 3 and here you go। ओके जी, what a dance आहे। हाने असां हिकु हिकु करे ॿारनि खे घुराईंदासीं। जिन पे सबसे ज्यादा बजेगी तालियां उहो ई हूंदो अॼु जे हिन सेगमेंट जो विनर, जेको आहे सोगो ज़ैपिट जे ताउन सां बस एक बार मच्छर लाचार। त हिकु हिकु करे ॿारनि खे घुराईंदासीं। सबसे पहले आप आ जाएं आगे, जिनको लगता है इस छोटे छोटे बच्चे ने अच्छा डांस किया। ओके, होता अची वञो तव्हां। आप आ जाएं जिनको लगता है इन्होंने अच्छा डांस किया। तव्हां भी होता अचो जंहिंखे लगे तो हिन क्यूट क्यूट सुठी डांस कई। ओके, तव्हां अचो जिनको लगता है इन्होंने अच्छा डांस किया। ओके, ऐं जंहिंखे लगे तो हिन सुठो डांस कियो। आ जाएं। और जिनको लगता है इस बच्ची ने अच्छा डांस किया। रिजल्ट्स क्लियर आइन। ही नंढड़ी आए आज जी विनर। कांग्रेचुलेशंस तव्हां ही सोगो ज़ैपिट जो गिफ्ट खटे चुका आयो। ओके, हाउ क्यूट शी इज। पर इन नंढड़े भी सुठी डांस कई, इन्होंने भी अच्छा डांस किया। हिनखे भी गिफ्ट ॾींदा, ही स्पंक हिननि खे ॾींदा। थैंक यू। बाकी ॿारनि सां इग्लू जी आइसक्रीम वेंदी। सबके साथ सभिनि सां गॾु इग्लू जी आइसक्रीम वेंदी। चैलेंजिंग। थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू।
कमिंग एंड पार्टिसिपेटिंग हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचतो पंहिंजी पुॼाणी ते हाणे असां वधंदासीं पंहिंजे अॻिले सेगमेंट जी तरफ़। वो कहिड़ो सेगमेंट आहे? सिंगिंग आहे जमाना। ओके, सिंगिंग जो सेगमेंट आहे एनेक्स जे ताउन सां। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान, हर घर जी शान, हर घर जो मान। एनेक्स पर हुन खां पहिरियां असां चाहियूं था त इग्लू जी आइसक्रीम डिस्ट्रीब्यूट कयूं। तो इग्लू खानी है? किस को खानी है? जरा हाथ। इग्लू ट्रॉपिकाना यम 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 यम। जल्दी से भाई इग्लू की आइसक्रीम डिस्ट्रीब्यूट कीजिएगा इस प्यारे से म्यूजिक के साथ। जल्दी 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 राशिद तबाह इस साइड में डिस्ट्रीब्यूट करो और आप इस साइड डिस्ट्रीब्यूट करें। जल्दी से डिस्ट्रीब्यूट करेंगे। होने का वो पहले सेगमेंट के स्टार्ट करना पे भाई इग्लू क्या बात है। इग्लू डिफरेंट डिफरेंट इग्लू दा फ्लेवर्स, मजेदार फ्लेवर्स, यम्मी फ्लेवर्स। इग्लू क्या बात है। इग्लू ट्रॉपिकाना, इग्लू ट्रॉपिकाना ऑरेंज आइस स्पॉट। कट रही है। इग्लू का साथ है। इग्लू क्या बात है। इग्लू फुल ऑफ फन। इग्लू का साथ है। इग्लू क्या बात है। इग्लू फुल ऑफ फन। जल्दी सा इग्लू खेचे को आए था। इग्लू के एंजॉय कयो। इग्लू ट्रॉपिकाना ऑरेंज आइस स्पॉट। इग्लू का साथ है। इग्लू क्या बात है। सब इनके इग्लू डिस्ट्रीब्यूट थींदी ॿारनि खे बि, नंढनि खे, वॾनि खे, भेणनि खे, भाउरनि खे। जल्दी सां इग्लू खे एंजॉय कंदा। इग्लू सां गॾो गॾु असांजे सेगमेंट्स खे बि एंजॉय कंदा। राशिद जल्दी सां इग्लू डिस्ट्रीब्यूट कंदा असांजी ऑडियंस खे। उन खां पोइ असां पंहिंजे सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं। ओहो, मुंहिंजे लाइ बि इग्लू आई आहे। ठीकु आहे, मूं वटि कहिड़ो फ्लेवर आयो आहे? लेट्स सी। मलाई कुल्फी। मलाई कुल्फी मुझे भी दे, मैं खुद भी डिस्ट्रीब्यूट करूं। मलाई कुल्फी, मलाई कुल्फी। आपको नहीं मिली? ही तमाखे, ही तमाखे, ही भी वठो, ही तमाखे। ऐसे नहीं, 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 ऐसे नहीं। हेराइंदासी असां, हेराइंदासी अपनी अपनी जगह पे ना, अपनी अपनी जगह पे। चलिए आपके लिए इग्लू, 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 इग्लू का साथ है। इग्लू क्या बात है। त इग्लू के हाने एंजॉय कयो। हुन सां गॾो गॾु असांजे सेगमेंट्स के भी एंजॉय कयो। त हाने असां स्टार्ट कंदासीं एनेक्स जे ताउन सां बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। जंहिंखे लगे तो उन्हनि जे अंदर आहिनि सुर समायल, जंहिंजे अंदर आहे गायन जी कला। ही सेगमेंट है उन्हनि जे लाइ। तो भाई हाथ ऊपर कीजिएगा। इसमें हमारी बहनें भी आ सकती हैं, इसमें हमारे भाई भी आ सकते हैं। चैलेंज सां घुराइंदासीं। हाणे ताईं जे पार्टिसिपेट न कयो आहे मेरी बहन, आप आइएगा। तव्हां अचो मुंहिंजी बहन इन सेगमेंट जे लाइ। भाई कहाँ हैं? भाइयों को नहीं गाना। ही ब्राउन 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 सूट सादा। तव्हां आप आ चुके, मेरे ख्याल में आप आ चुके। तो हम किसी और को सिलेक्ट करेंगे। तव्हां अचो, तव्हां अचो मुंहिंजा भाउ, अचो अचो। हिन साइड खां बि हलंदासीं ऐं हेना बि सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ पार्टिसिपेंट्स के। बहन को नारा चाहिए, आप आए मेरी बहन। तव्हां अचो, तव्हां अचो, तव्हां बि अचो, तव्हां बि अचो। ठीकु आहे, डन डन आ डन डन थियो। ओके, वी आर डन विद द पार्टिसिपेंट्स। पार्टिसिपेंट सिलेक्ट करे छॾिया आहिनि असां पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे एनेक्स जे ताउन सां। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान। त ॿिन भाउरनि खे सिलेक्ट कयो आहे, 3 भेणियूं आहिनि। चलें जी, तो देर नहीं करते अपने सेगमेंट को स्टार्ट करते हैं। ऐं तव्हां आयो जजेस, सही से इनको सुनना है। कोई रिश्तेदारी न निभाइणी आहे। जेको सब खां सुठो गाइंदो, सुठो सिंग कंदो, उन्हीं पे सबसे ज्यादा बजेंगी तालियां, उन्हीं के साथ स्पेशल गिफ्ट जाएंगे एनेक्स के। त हिक हिक करे सां घुराइंदासीं। त राजेश भाई ने म्यूजिक के घट कंदा ऐं शोभी भाई हाणे तव्हां जो टाइम तो अचे। शोभी भाई, हरी भाई, मुइज़ भाई, यू आर डूइंग अ ग्रेट जॉब। त भेण खां स्टार्ट कंदासीं असां। अचो मुंहिंजी भेण, लेडीज ऑलवेज फर्स्ट। तव्हां खां असां स्टार्ट कंदासीं ऐं ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तानी तव्हांखे गाना ॻाइणा आहिनि।
कहिड़ी बि लैंग्वेज में हुजे, सिंधी में हुजे, उर्दू में हुजे, पंजाबी में हुजे, पश्तो में हुजे, बलोची में हुजे, सब असांजूं पंहिंजूं मिठड़ियूं ॿोलियूं आहिनि, पर पाकिस्तानी गानो मुंहिंजी भेण अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच्छा दा थोड़ो रमज़ान आहे त मां हिकिड़ो अला वारो कलाम गाई सघां थी? ठीकु आहे, का धमाल ॿुधाए छॾियो ओके, असांखे, ओके। काई धमाल ॿुधाए छॾियो। ओके अच्छा ठीक है। सॉन्ग ही गाया थी मां। ओके। तू नहीं तो ये रुत ये हवा क्या करूं, दूर तुझसे मैं रह के बता क्या करूं क्या करूं, सुना सुना है जहां अब जाऊं मैं कहां, बस इतना मुझे समझा जा, भीगा भीगा है सबा ऐसे में है तू कहाँ, तुझे दिल ये पुकारे आजा, तुझे दिल ये पुकारे आजा, तू नहीं ओके जी, दूर तुझसे मैं रह के बता क्या करूं। थैंक यू वेरी मच मुझी भेण, आप इस साइड आ जाएं, जेके पार्टिसिपेट करन ठीक है, हो रहे हैं अची वनो, आपको बुला रहे हैं, ठीक है, इस भाई के बाद आपको बुला रहे हैं, तव्हां अचो मुझा भा, अचो 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 अचो, हेॾां अची वनो मुझा भा, भा के माइक ॾींदा, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान। अस्सलाम वालेकुम मुझा भा। वालेकुम अस्सलाम। नालो अदे जो, किथां आयो, क्या सुना रहे हैं, क्या सुना रहे हैं? माइक में आवाज कौन थी अचे, राशिद जल्दी सां ॾिसंदा, माइक इस चलें जी, सॉन्ग सुनाएंगे जी, ही सामो तव्हांजी कैमरा है, जानी जस जी जल्दी सां माइक सेट कराईंदा, जल्दी 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 जल्दी। हाणे ताईं हिकड़ी पार्टिसिपेंट गाए चुकी आहे, दूर तुझसे मेरे के बता क्या करूं सुना सुना हे सबा, त हिकिड़ो गानो असांजी अदी गाए चुकी आहे, बाक़ी 4 पार्टिसिपेंट्स मौजूद आहिनि जेके गाईंदा हिन सेगमेंट में, ऐं विनर खे असां ॾींदासीं एनेक्स जो स्पेशल गिफ्ट ॾिसणो इहो आहे, हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट। उन सां गॾोगॾु असां हुननि ॾे बि अची वेंदासीं जेके हिन टाइम असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहिया आहिनि। अगर अञा ताईं तव्हां रजिस्ट्रेशन न कराई आहे त पोइ देर न कयो, हाणे स्क्रीन ते ॾिनल नंबर ते रजिस्ट्रेशन करायो ऐं असांजे हिन मेगा शो जो सिंध जे सभ खां वॾे गेम शो जो हिसो थी वञो। हिते KTN इनामनि जी बरसात करे रहियो आहे। हिन दफ़े असां 1 न 2 न 5 गाॾियूं ॾींदासीं। हिकु दफ़ो ॿीहर मां गाॾियुनि जी तरफ़ वञा, थी थो सघे तव्हां उहे ख़ुशि नसीब हुजो जंहिंसां गॾु ही गाॾियूं वञी सघनि थियूं। ही गोल्डन पर्ल कॉस्मेटिक्स जी असां वटि गाॾी आहे, हुन सां गॾोगॾु तिब्बत स्नो क्रीम जी असां वटि गाॾी आहे बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम, हुन सां गॾोगॾु आहे सिया गोल्ड ब्यूटी क्रीम जी गाड़ी आप हर नजर आप पर। हुन सां गॾोगॾु असां वटि आहे फॉर मी कॉस्मेटिक्स, बाकी सब दूसरों के लिए दिस इज फॉर मी। ऐं उन सां गॾोगॾु आहे निज़वा इंटरनेशनल। ठीकु आहे, त पोइ ही आहिनि गाॾियूं जेके आहिनि तव्हां सां गॾु वेंदियूं। पर हिन वक़्तु टाइम थियो आहे नंढड़े ब्रेक जो, इंपॉर्टेंट कमर्शियल ब्रेक आहे, लेकिन यूं जाएंगे और यूं आएंगे कहीं नहीं जाना। अची करे पंहिंजे हिन सिंगिंग जे सेगमेंट खे कंटिन्यू कंदासीं। केना बि न वञणो आहे, प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमालो। वेलकम बैक टू आवर शो हो जमालो। बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे। हिकड़ी भेण ऑलरेडी सिंग करे चुकी आहे। बाक़ी असां नेक्स्ट जेको आहे त कंटेस्टेंट आहे दा मुंहिंजा, तव्हां कहिड़ो गानो असांखे ॿुधाईंदो? अस्सलाम वालेकुम। शुरू थी वञो, शुरू थी वञो।
जानी जज़बन सां खेॾियो आहे रब माफ़ कंदो न जानी लुड़कन सां खेॾियो आहे रब माफ़ कंदो न तोखे जानी जज़बन सां खेॾियो आहे रब माफ़ कंदो न ओके हिन जे जज़्बनि सां बि कोई खेॾे वरितो ॾिसी छॾियो तुंहिंजे अंदर भी जज्बा आहिनि छा मुंहिंजा वाह माशाल्लाह भी होते ठीक है ओके जी एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान मेरी बहन आप आइएगा एनिक्स जे तावन सां असांजो सेगमेंट आहे ऐं 3 पार्टिसिपेंट सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुंहिंजी भेण जो इमरा किथां आया आहियो भेण यही कराची से कराची से तो क्या सुना रही हैं आज हमें धमाल धमाल सुना रही हैं ओके जी ये यू गो हो लाल मेरी चार चराग तेरे बलड़ हमेशा चार चराग तेरे बलड़ हमेशा पंजवा बालड़ आयो भला झूले लालड़ पंजवा बालड़ आयो भला झूले लालड़ सिंधड़ी दा से बड़दा सही शाहबाज कलंदर हक समादा मस्त कलंदर अलीशा पहला नंबर हो लाल मेरी ओके जी मुझी भेण ॾाढो सुठो लाल मेरी पत रखियो भला हाणे सां पंहिंजे नेक्स्ट पार्टिसिपेंट के घुराईंदासीं मां त ॿिनि भाउरनि के घुरायो टे कीअं थी विया मैंने 2 भाइयों को मंगवाया था यहाँ पे कोई ब्रेक में यहाँ पे एक्स्ट्रा आ गया क्या भाई जी मैंने 2 को मंगवाया था यहाँ पे अदा तव्हां अचो मां तव्हां के घुरायो आहे मां तव्हां के कोन घुरायो आहे अदा मैंने 5 पार्टिसिपेंट्स को बुलाया था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुझे भाजो ज़ाकिर अली किथां आया आहियो भा मां हितां कराची जा कराची से आया आहियो छा पिया ॿुधायो अॼु असांखे पुछो हाल न को बेक़दरन जो हाणे शौक़ कयो थम तितरन जो पुछो हाल न को बेक़दरन जो हाणे शौक़ कयो थम तितरन जो ॾींहं सॼो थो तिन खे जोगायां वेठो पंहिंजी दिलि कारड़नि भॻड़नि अछड़नि जो हाणे शौक़ कयो थम केड़ा शौक तो पाली मुझा वाह केड़ा शौक दा पाल रुल जी वे दया अच्छी वंज पैजी जगह ते नेक्स्ट आई आखिरी असा भेण के घुराइंदा से मेरी बहन जल्दी से आइएगा एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान अस्सलाम वालेकुम मेरी बहन नालो मुझी भेण जो अस्मा अख्तर कितना आया हो अस्मा भेण मैं गुलशन से क्या सुना रही हैं वैसे तो धमाली सुनानी थी लेकिन बहन ने तो सुना ले आप भी कोई बात नहीं है हाँ हो लाल मेरी पत रखियो भला झूले लाल हो लाल मेरी हक अली जबरदस्त मेरी बहन सीखी हुई है कहीं से शौकिया
माशाल्लाह सां अला साईं तव्हांखे जेको आहे त आवाज़ जी दाद सां नवाज़ियो आहे ऐं हाणे हिकु हिकु करे आजा मेरी बहन असां पार्टिसिपेंट्स के घुराईंदासीं और आपकी तालियां बताएंगी कि हु इज गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे एनेक्स जे ताउन सां जिनको लगता है बहन ने अच्छा गया आपकी तालियां बताएंगी ओके दी तव्हां हेॾां अची वञो ठीकु आहे नेक्स्ट तव्हां अचो मुंहिंजा भाउ अचो 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 जंहिंखे लॻे थो हिन भाउ सुठो ॻायो ओके अदा तव्हां अचो जंहिंखे लगे तो हिन भाउ सुठो ॻायो ओके मेरी बहन आप आइएगा जंहिंखे लगे तो भेण सुठो ॻायो ओके ऐं अदी तव्हां अचो आप आइएगा मेरी बहन सो रिजल्ट्स आर क्लियर असांजी ही भेण आहे जे असांजे हिन सेगमेंट जी विनर So मेरी बहन many congratulations to you तव्हां असांजो ही सेगमेंट विन करे चुका आहियो ऐं तव्हां सां गॾु ही एनेक्स जो स्पेशल गिफ्ट वेंदो थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग थैंक यू बहुत सारी तालियां होनी चाहिए हमारी बहन के लिए ऐं हिते असांजो ही सेगमेंट पहुचे तो पंहिंजी पुॼाणी थे ऐं देर न कंदे असां वधंदासीं पंहिंजे अगले सेगमेंट जी तरफ़ ओके तो ही सामो कोई बार हो जमालो जो कार्ड लिखी आयो आहे हो जमालो बेस्ट गेम शो हो जमालो माय फेवरेट ज़ोहेब चांडियो तव्हां खे स्क्रीन ते भी दिखाईंदा हलूं भाई जल्दी से हैम्पर लेके आइएगा जी ठीक है मरहबा इन्हनि खे ॾींदा हिननि खे मरहबा ॾींदा हर लम्हा हर बार मरहबा गुलबहार हिननि खे भी नेल्सन जो ॾींदा जल्दी सां नेल्सन जा गिफ्ट्स खणी ईंदा नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का ही सामू आहे चार्ट मूंखे ही ॾींदा ये वाला दीजिएगा जल्दी सां गिफ्ट हैम्पर्स खणी अचो राशिद गिफ्ट हैम्पर्स खणी ईंदा ही आहे हो जमालो बेस्ट गेम शो हो जमालो माय फेवरेट ज़ोहेब चांडियो व्हाट अ ब्यूटीफुल फ्लावर रोज फ्लावर हुननि खे भी ॾींदा जल्दी सां निज़वा इंटरनेशनल जो गिफ्ट इन्हनि सां गॾु वेंदो इस बच्चे को भी दीजिएगा इस बच्चे को भी दीजिएगा नेल्सन पेंट्स जो गिफ्ट थैंक यू वेरी मच फॉर ब्रिंगिंग दीज ब्यूटीफुल चार्ट्स ऐं हेॾां भी कुछ ही खणी आया आहिनि वेरी नाइस आपका आर्ट तो बहुत अच्छा है माशाल्लाह व्हाट अ क्रिएटिव वर्क हो जमालो माही जरूर स्क्रीन पे दिखाईंदो ये आपने खुद ने बनाया है मैं चाहूंगा इनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए ऐं हिननि खे ॾींदा ही निसा जो गिफ्ट निसा रिमूवल क्रीम हो जमालो हिननि खे भी ॾींदा हो जमालो झलक झलक जा गिफ्ट्स इन्हनि सां वेंदा हो जमालो इट्स वेरी बेस्ट शो थैंक यू वेरी मच ऐं ही आहे हो जमालो ठीक है ऐं ही भी आहे हो जमालो इन्हनि खे भी ॾींदा थैंक यू वेरी मच ऐं हाणे असां पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ हलंदासीं जल्दी सां ही मेंबरशिप कार्ड खणी ईंदा हरिय 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 वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जे ताउन सां असां ॾींदासीं 1 लख रुपए जो मेंबरशिप कार्ड इन जो मतलब तव्हां पंहिंजी पूरी फैमिली सां गॾु पूरो साल वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जो फैसिलिटीज अवेल करे सघो था कराची का सबसे करीब और तफरीही जगह वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट असां भाउरनि खे सिलेक्ट कंदासीं 3 भाई चाहिए हमें घूम चरखड़ा जे सेगमेंट जे लाइ अदा तव्हां अचो ऐं होॾां हिकिड़ो चक्कर हणी सां पोइ होॾे अचां थो अचो मुंहिंजा भाउ अचो वेलकम 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 अची वञो मुंहिंजा भाउ ऐं लास्ट भाउ खे असां सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ मेरे भाई आप आइएगा ठीक है डन थी वियो वी आर डन विद द पार्टिसिपेंट्स ऐं ही हाणे असां सां खेॾंदा ही सेगमेंट जेको आहे घूम चरखड़ा वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जे ताउन सां 1 लख रुपयनि जो मेंबरशिप कार्ड आहे असां वटि जल्दी सां राशि ॾींदा इन्हनि खे असां डेमो ॾेखारींदासीं अची वञो डंडो त ॾियो न मूंखे ओके जी त ही आहे डंडो तव्हांखे छा करणो आहे ही डंडो रखणो आहे जमीन पे और आपका माथा होना चाहिए जल्दी 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 आपका माथा होना चाहिए डंडे पे 4 चक्कर लगाएंगे गो
1 2 3 go 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 go। ठीक है, 4 चक्कर लगाने, वहां से बॉल उठानी है, बास्केट में डालनी है, फिर 4 चक्कर लगाने, फिर बॉल उठानी है, फिर बास्केट में डालनी है। 1 मिनट तक इसे करते रहना है। 1 मिनट के अंदर जिस भाई ने ज्यादा से ज्यादा बॉल शिफ्ट की विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट, जेको आहे वाइल्ड वेंचर वाटर पार्क ऐं रिजॉर्ट जे ताउन सां। ख्याल रहे 4 चक्कर लगाईंदा, मैं खुद ही काउंट करूंगा आपके चक्कर। जब मैं आपको गो बोलूं उसके बाद ही आपको जाना है। तो मां पंहिंजे हिन भाउ खां स्टार्ट कंदो। भाई को दीजिएगा डंडा तो हो जाए शुरू फंडा। 1 लख रुपए जो आहे मेंबरशिप कार्ड मुंहिंजा भाउ अची वञो हिते। शोभी भाई रेडी आयो? वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1 2 3 and here you go। 1 2 2 चक्कर बाकी है, अभी 2 चक्कर बाकी है। 4 go 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 go। करो जल्दी करो मुझा बा, जल्दी करो, सोचने जो टाइम है, 1 मिनट जो टाइम है, जल्दी 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 जल्दी। 1 2 3 go 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 go। Okay, 5 4 3 2 1 and stop। खैराना मुजाबा, everything all right, very very okay। जूस पानी जी जरूरत तो ना है। Okay, let's count the balls. Wild Venture Water Park and Resort 1, Wild Venture Water Park and Resort 2। तब balls असांजे भा शिफ्ट कया आइन। नेक्स्ट भाग के चवंदा सीधा तव्हां बि अची वञो। तब खां वधीक बॉल तव्हां के शिफ्ट करना आहिनि। ही 1 लख रुपए जो मेंबरशिप कार्ड विन करण जे लाइ वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1 2 3 and here you go। 1 2 3 go 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 go। जल्दी। 7 6 5 4 3 2 1 and stop। अच्छा मुझे Okay, let's count the balls. Wild Venture Water Park and Resort 1, Wild Venture Water Park and Resort 2। तमाम बे balls shift कया आहिनि। आखिरी भाषा सां गॾाए मुंहिंजा भाउ तव्हां बि अची वञो। तव्हां कुझु करे ॾेखारिजो। 3 बॉल शिफ्ट करे असांजी कंफ्यूजन ख़तमु कयो। 3 घटि में घटि 3 बॉल शिफ्ट करणा आहिनि ही लख जो मेंबरशिप कार्ड खटण जे लाइ। हाँ, ओके, स्टार्ट कयूं। 1 2 3 and here you go। मथो रखो अदाई छाता कयो। मथो रखो ज़मीन ते। घुमो। You can do it। Yes, hurry up। अना टाइम है।
अञा टाइम आहे, ही नंढो रे भाउ खे, अञा टाइम आहे, अञा टाइम आहे। यस, यू कैन डू इट। यस, यस। सामो सब चवंदा once more। ओके, थैंक यू वेरी मच। मुझे भाउ खे हैम्पर ॾेई छॾंदा, ठीकु आहे, गिफ्ट हैम्पर ॾींदा। ॾाढो तव्हां एंटरटेन कयो असांखे। ही निज़्मा इंटरनेशनल जो गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच। बाक़ी बचा 2 पार्टिसिपेंट असां इन्हनि खे हिकु हिकु चांस ॾींदासीं। आपको सिर्फ एक बॉल शिफ्ट करनी है। जिस भाई ने कम से कम टाइमिंग में एक बॉल शिफ्ट कर ली विल बी द विनर, ठीक है। ओबी में रेडी आहिनि टाइमिंग जे लाइ? काइंडली मूंखे ॿुधाईंदा। ओबी में टाइमिंग जे लाइ रेडी आहियो? ठीक है, तो हिकिड़ो हिकिड़ो तव्हांखे बॉल शिफ्ट करणो है। 4 चक्कर, उसके बाद एक बॉल, ठीक है। मैं आपको खुद ही गो बोलूंगा। हिकिड़ी बॉल शिफ्ट करनी है, ठीक है। स्टार्ट कयूं? 4 चक्कर लगा के एक ही बॉल उठानी है, ठीक है। शुड बी स्टार्ट? White Venture Water Park and Resort, 1 2 3 and start। 1 2 3 go। Start। जी 20 सेकंड्स, ठीक है। तो 20 सेकंड्स में तव्हां बॉल शिफ्ट कई आहे। हिन जो मतलब तव्हां अची वञो। 19 सेकंड्स में तव्हांखे घट में घट बॉल शिफ्ट करनी है। ही सेगमेंट खटण जे लाइ चैलेंज स्टार्ट करते हैं। वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट फन को बूस्ट करो। 1 2 3 एंड हियर यू गो। 1 go। Stop। जी। Oh, any guesses? Any guesses? Any guesses? तो भाई तव्हां बॉल शिफ्ट कयो आहे 21 सेकंड्स में। त तव्हां सां गॾु बि हैम्पर वेंदो। इन्हनि खे सोगो ज़ैपिट जो हैम्पर ॾींदा। ऐं ही बा आहे अॼु जे हिन सेगमेंट जो विनर। अचो मुंहिंजा भाई हिकिड़ी जल्दी थी वञे। अची वञो ना, माइक खणींदा, भाउ खे माइक ॾींदा। ही वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिजॉर्ट जो तव्हां 1 लाख रुपए जो मेंबरशिप कार्ड विन करे चुका आहियो। फन को बूस्ट करो। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा भाउ। वालेकुम सलाम। नालो छा आहे मुंहिंजे भाउ जो? मोहम्मद शान। किथां आया आहियो? शेदातपुर मां। शेदातपुर मां आया आहियो जी। ऐं हाणे डांस कंदे कंदे भला गानो पिया गायो। मां पप्पू तूं आ मुंहिंजी पप्पी। तव्हांजो फेवरेट आहे इहो, मां जाम ॿुधंदो आहियां। जाम ॿुधंदा आहियो? जाम। तो पप्पी बप्पी गाई आहे या न आहे? जी पप्पी आहे काई? पप्पी वाइफ आहे मुंहिंजी। तव्हांजी वाइफ आहे? ओके जी, अल्लाह साईं तव्हांजी जोड़ी खे सलामत रखे, हमेशा खुश रहो मुंहिंजा भाउ। त पंहिंजी पूरी फैमिली सां, पंहिंजी वाइफ सां वाइल्ड वेंचर वाटर पार्क ज़रूर वञिजो ऐं पूरो साल फ्री में इन्हनि जूं राइड्स खे एंजॉय कंदा। थैंक यू वेरी मच। ही तव्हां सां गॾु वेंदो। बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए। ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणीअ ते। जी, त हाणे असां वधंदासीं पंहिंजे गिफ्ट जी तरफ़। ऐं गिफ्ट्स जी तरफ़ हैंड माइक किथे आमिर जी? हैंड माइक वठां थो। हिन जो आवाज़ सही नथो अचे जी। ठीक है, जल्दी से हैंड माइक हले तो मुझे हैंड माइक ॾींदा। ओके जी, त असां सां जेको आहे त स्पेशल हिते गेस्ट वेठा आहिनि। डिफरेंट गिफ्ट्स खणी ईंदा। नेल्सन भी खणी ईंदा, ठीक है। ब्लैक कोबरा भी खणी ईंदा।
उन सां गॾोगॾु ॿिया बि तव्हां गिफ्ट्स खणी ईंदा निज़वा इंटरनेशनल बि खणी ईंदा त असांजा स्पेशल जेको आहे त गेस्ट आहिनि उन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकु माइक वठंदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो छा है नाम क्या है आपका हसनैन हसनैन कहाँ से है हसनैन कराची से कराची से क्या करता है हसनैन मैं देखता हूँ कुछ अच्छा तो आज मजा आ रहा है शो में जी आपके साथ और कौन कौन आया है मम्मा बहन मम्मा बहन ये आपकी क्या लगे मम्मा अच्छा आपकी बहन से भी डेफिनेटली हम बात करना चाहेंगे चलें जी ये आप लीजिएगा मेरी बहन ये माइक लीजिएगा अस्सलाम वालेकुम आपका नाम मेरी बहन कहाँ से आई अच्छा इनके साथ ही आई आप डेफिनेटली आप क्या करती हैं माइक थोड़ा क्लोज कीजिएगा देखती हूँ शो शो देखती हैं जी। सुनती भी हैं आज कैसा लगा बहुत अच्छा लगा सुन के बहुत अच्छा लगा हमें भी बहुत अच्छा लगा तव्हां असांजे शो में आया यू आर अ स्पेशल गेस्ट ऑफ आवर शो थैंक यू वेरी मच फॉर कमिंग असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजे शो में स्पेशल गेस्ट ईंदा आहिनि त तव्हांखे असां ईअं कोन छॾंदासीं तव्हां सां ही सभु गिफ्ट्स गॾु वेंदा जी हिननि खे माइक ॾींदा जी गिफ्ट चाहिए गिफ्ट चाहिए आपको तो मेरे हाथ में इतने सारे गिफ्ट्स हैं सब आपके लिए ठीक है ये हाथ बढ़ाइएगा आप हाथ बढ़ाइएगा ही तव्हां सां गॾु वेंदा ही भी तव्हां सां गॾु वेंदा ये आप लीजिएगा ये सब वो भी हैं बिल्कुल ये सब गिफ्ट्स आपके लिए हैं ये शूज भी आपके लिए हैं थैंक यू वेरी मच मैं चाहूंगा एक दफा इनके लिए बहुत सारी क्लैपिंग होनी चाहिए मोबाइल का शौक है चले जैसे आएंगे वो भी आपको दे देंगे ठीक है एक दफो ॿीहर असां तव्हांखे स्पेशल जेको आहे त हिते घुराईंदासीं तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं ऐं हाणे असां गिफ्ट्स डिस्ट्रीब्यूट कंदासीं जल्दी सां खणी ईंदा ही असां वटि आहिनि ब्लैक कोबरा जा गिफ्ट्स असां मौजूद आहिनि ये सब अपनी जगह ऐसे नहीं ना ऐसे नहीं अगर आप आगे आएंगे तो मैं कैसे डिस्ट्रीब्यूट कर पाऊंगा मैं उस साइड चला जाऊंगा मैं बता रहा हूँ अपनी अपनी जगह चले जी ही ब्लैक कोबरा सां गॾाए फास्ट ब्लैक कोबरा सां गॾाए सब अपनी जगह ही तव्हां जे लाइ फास्ट ब्लैक कोबरा बाय चॉइस इंडस्ट्री फास्ट ब्लैक कोबरा बाय चॉइस इंडस्ट्री उस साइड आ जाएं यहाँ पे बच्चे आगे आ रहे हैं सब बच्चे अपनी जगह फास्ट ब्लैक कोबरा बाय चॉइस इंडस्ट्री ही तव्हां जे लाइ बर्ग अनियन शैम्पू तव्हां जे लाइ बर्ग अनियन शैम्पू ही तव्हां जे लाइ बर्ग अनियन शैम्पू ही तव्हां जे लाइ बर्ग अनियन शैम्पू ही तव्हां जे लाइ बर्ग अनियन शैम्पू तव्हां जे लाइ बर्ग अनियन शैम्पू असली प्याज की खूबियों के साथ बर्ग अनियन शैम्पू जा असां वटि हैम्पर्स आहिनि जेके असां पंहिंजी ऑडियंस खे डिस्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं बच्चों साइड हो जाओ ऐसे नहीं साइड हो जाओ बच्चों साइड हो जाओ ये आपके लिए मेरी बहन ठीक है बर्ग अनियन शैम्पू असली प्याज की खूबियों के साथ बर्ग अनियन शैम्पू ही ये आपके लिए मेरी बहन आपके लिए ठीक है बाहर आइन नंढा बाहर आइन आप छोटे बच्चे असां वटि टिफल बेबी डायपर्स आहिनि पाकिस्तान के पहले सर्टिफाइड ISO 9001 बेबी डायपर्स सां गॾु आहिनि टिफल बेबी डायपर्स ये इनके लिए टिफल बेबी डायपर्स ये इस बच्ची के लिए टिफल बेबी डायपर्स झलक ब्यूटी क्रीम जा गिफ्ट्स असां गॾु आहिनि झलक ब्यूटी क्रीम जा असां वटि गिफ्ट्स आहिनि झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो निज़वा जा असां वटि गिफ्ट्स आहिनि निज़वा इंटरनेशनल ये आपके लिए मेरी बहन जल्दी सा खड़ी इंदा फॉर मी कॉस्मेटिक्स फॉर मी बाकी सब दूसरों के लिए मुझे पीछे जाने दें नहीं मुझे साइड दें ये मेरी बहन चले ये आपके लिए चले जी ही जल्दी खड़ींदा फॉर मी कॉस्मेटिक्स सां गॾु आहिनि बाकी सब दूसरों के लिए दिस इज फॉर मी मुझे जगह देना मुझे पीछे जाने के लिए जगह दे पीछे भी बहनें बैठी हुई हैं बच्चों साइड ये आपके लिए नहीं है बच्चों को दे दिया हमने आपको दे दिया मैंने ये बहनें पीछे बैठी हुई हैं ग्लासेस के साथ पीछे
पीछे पीछे पीछे पीछे पीछे ये जो बहन है इनको देने दे, इनको देने दे, ठीक है। ये सांवटा है इस पंख शूज ही रींदा सोगो ज़ैपिट हिन साइड ईंदा इस पंख शूज ऐं सोगो ज़ैपिट सां गॾु आहे। ही तव्हांजे लाइ अपनी जगह पे ऐसे नहीं हम शो को बंद कर देंगे, बता रहा हूँ, इसे बंद करो बच्चों हमारे साथ। चलिए जी सोगो ज़ैपिट बस एक बार मच्छर लॉचर सोगो ज़ैपिट जा सां वटाइन हैम्पर्स ये आपके लिए, आपको नहीं मिला। सोगो ज़ैपिट ॾींदा, जल्दी सां ॾींदा। डन ओके जी, त असांजो प्रोग्राम पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। उम्मीद था कयूं त अॼु जे शो खे बि तव्हां एंजॉय कयो हूंदो, या त घणा सारा इनामात आहिनि जेको KTN तव्हांखे ॾेई रहियो आहे। त तव्हां बि देरि न कयो, स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे रजिस्ट्रेशन करायो, असांजे शो जो हिसो थी वञो। त पोइ अॼु ज़ुहैब चांडियो खे KTN जी टीम खे ॾींदा इजाज़त। वरी सुभाणे तव्हां सां नए एपिसोड में मिलंदासीं। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि जो रखंदा ख़्याल। तव्हां ॾिसी रहिया सिंध जो सभ खां वॾो गेम शो हो जमालो।